हलो अस्सलाम वालेकुम बाबा, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? टेटो लॻा पिया हो, उथो वियो पाण था कन टेक ते आयो। ही जेको आहे सो ॾिसो था पिया, हर पाड़े में शादी थी शे पई, हर हुते थी शे पई। मां त ॾिसो त पलव में रुपियो बि कोन्हे को, सॼा जेके ॾिसो घोर में ॾेई थी अचां, को काथे ॾेई थी अचां। ॿियो माशाल्लाह फनकारनि खे बि वॾी घोर थी पए पई। मां वटि हाणे ईअं सम्झो मां हाणे ॿी को मूंखे शादी जो सॾु मिलियो न त मां वेंदसि पिनण। न जाई थी ॿुधायांव, भला हाणे पैसा जो न हूंदा, उथी वेठी बि त करणी आहे न, दुनियादारी सम्झ हलणो आहे न। जो मां ईअं जो वञा त मूंखे त भतज़री बि न ॾियनि। अॻे ई मूंखे बदनाम करे छॾियो अथऊं ॻोठ में, त चई मासी तूं जेको आहे सो शादियुनि ते अचे थी त वर में बूटियूं थी हणे पई। मां चयो त तव्हां मूंखे हरू भरू जेको आहे सो इहो बदनामी ॾेई छॾी आहे, मां अहिड़ी त कोन आहियां। हा कल्ह ई खणी ईंदी आहियां वर में, बाक़ी हाणे तव्हां डायरेक्ट बूटियूं वर में था विझरायो त मां अहिड़ी त कोन आहियां। बसि पोइ अबा मां चयो तव्हांखे बि अलाह हिदायत कंदो, मां छा थी करे सघां पई। वरी शादी में थींदी पाड़े में त असांजी निंड हराम, इहो ढीबक लॻी पई आहे सॼी राति। मां चयो बसि शादी तव्हांजी आहे, असांखे अज़ियत छा था ॾियो पिया, तव्हांखे माना मज़ा करणा आहिनि त पोइ अहिड़े तरीक़े सां कयो जो ॿियो त डिस्टर्ब न शे न पाड़े वारनि खे बि ॼणो असांजे घर में बि शादी लॻी पई आहे। पोइ इन जे करे मां ॾाढी बेज़ार थी पवंदी आहियां इन्हनि शादियुनि खां। सियारो ईंदो आहे त सवड़ में सुम्ही पवंदी आहे त मतिलबु आवाज़ु न अचे, पर बदोल जो आवाज़ु त आवाज़ु आहे। ॾिसो था पिया त राॼनि खे थो वञी पहुचे। पोइ इन जे करे बसि दुआ कंदी आहे त ख़ैर रहमान सां माण्हुनि जूं शादियूं छॾे। मां बि त पंहिंजे ॿिन्हिनि ॿारनि जूं शादियूं करायमि मां, पर इहो आहे त ख़ुशी वरी मूंखे ॾाढी हुजे। छा आहे जो मुंहिंजा हुया इहे ॿ टींगड़ा, त इन्हनि मां चयो इन्हनि जी शादी ते जो मां न नचां त बाक़ी कंहिंजी शादी ते नचां। पोइ मां बि वॾियूं झुमरियूं हुयूं मां, अलाह सो इहो जो मूंखे 2 ॾींहं त खंभड़नि में सूर हो, ॼण मां क्रिकेट खेॾे आई हुअसि, हालांकि मूंखे बाल बि हणणु कोन ईंदो। पोइ बसि मां चयो हाणे शादी भला 2 दफ़ा कराईंदीसां, हाणे सॼी 2 शादियूं आहिनि इहे सॼी ज़िंदगी में, हर त कोन मां हिन जी शादी कराईंदी रहंदसि जो मां झुमरियूं हणंदी रहंदसि। पोइ बाक़ी मां बि दिलि ते ख़र्चु कयो, कर्ज़ाई थी वियसि। पप्पू डेकोरेशन वारो अञा ताईं मां ॾे ॻाल्हि कंदो आहे त मासी जेको आहे सो असांजा चमचा जेको आहे तूं चोरी कया आहिनि। मां चयो अबा मां कोन्हनि कया, मां शादी में बिज़ी लॻी पई हुअसि। पोइ जंहिंखे आयो मायुनि छा कयो, डिश घर खणी वियूं चोरी लिकाए करे, महिमाननि खे भत कोन पहुतो। मूंखे 5 मायुनि अचे करे चयो त असांखे बूटी ज़री न मिली, त इहो त थींदो आहे न, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। बसि पोइ जेको आहे सो वॾनि माण्हुनि जी मुंहिंजे हिन जी ढेबरी जी जेका आहे सा ख़्वाहिश इहा हुई त मुंहिंजी अम्मा जेको आहे सो सिंगर खे घुराए जाए शादी ते, न त मां शादी न कंदसि। ॾिसो माई, मां चयो तुंहिंजी शादी जे लाइ मां ॻाईंदड़नि खे थी घुराईंदी हो, त असां ॻोठाणा माण्हू, मां चयो असां जेको आहे सो बसि इहो दूल हिकिड़ो रखंदा आहियूं विच ते, बसि शादी थी वई, तुंहिंजे लाइ मां सिंगर थी घुरायां। पोइ मां हिकिड़े सिंगर वई मां शादी ते वठी आईमांसि। मां चयो अबा अच मुंहिंजे शो में जेको आहे सो ॻाल्हियूं ॿाल्हियूं कयूं तोखे महिमान करे विहारियां, बुसरी खारायां। शादी मां डायरेक्ट हेॾे वठी आई आयांसि त सिंध जो तमामु वॾो जेको आहे सो नालो मां सां गॾु आहे, ऐं माशाल्लाह तमामु सुठो ॻाईंदो आहे। माना हिकिड़ो जेको आहे सो मां इन जो तारीफ़ कराइण खां पहिरियों तव्हांखे हिकिड़ी बसि ॻाल्हि चवंदसि त मुंहिंजे प्रोग्राम खे तव्हां कीअं था ॾिसो पिया, तव्हांखे वणे थो त असांखे लाइक कयो, कमेंट कयो, असांजे यूट्यूब ते जेको प्रोग्राम रखंदा आहियूं ऐं सपोर्ट कयो, ऐं मूंखे ज़रूरु कमेंट में ॿुधाईंदा कयो त हाणे नेक्स्ट गेस्ट मूंखे त अंग्रेजी ख़बर अथव ईंदी कोन्हे का, त इहो नेक्स्ट गेस्ट कंहिंखे घुरायां मां, त इन सां छा थींदो त तव्हांजी बि दिलि रहंदी त अड़ी हुनखे घुरायो अथई मासी मोरां, त पोइ उन सां मां घुराईंदसि। वरी तव्हां ॿुधाईंदा कयो बाक़ी छा आहे त अबा मां आहियां ॻोठाणी, मूंखे ख़बर कोन पवंदी आहे। पोइ इहो चपू खे फ़ोन ॾेई छॾींदी आहे, अबा इहो पढ़। अॻे माण्हू इख़बार ॿुधंदा, अबा उहो पढ़ंदो इख़बार त ॿियो ॿुधंदो, हाणे मां कमेंट ॿुधंदी आहियां। छा आहे त मूंखे नवां फ़नकार घटि वणंदा आहिनि थोरा, मां आहियां क्लासिकल लवर, ख़बर अथव इहा। पोइ जेको असांजो पुराणा जेके क्लासिकल माना हिकिड़ो जेको ॻाईंदड़नि जा उन्हनि जो जेको हिकिड़ो यकतारे चपड़ी जो जेको दौरु हूंदो, असांजो दौरु हूंदो न पा उहो बि त मां हाणे तव्हांखे उस्ताद जलाल चांडियो जेको हूंदो, माना उन खां पोइ त हद आहे न, उनखे ॿुधंदा हुआसीं। ईअं मां घर वेठी हूंदसि त ट्रैक्टर ते रोड ते आवाज़ु फुल हलंदो हो, त मां घर में वेही रोड वारो गानो ॿुधंदी हुअसि। उहो बि असांजो दौरु गुज़री वियो। हाणे त जेको आहे सो हैंड फ्रियूं लॻियूं पियूं आहिनि, ख़बर न आहे त जेको भरिसां वारो वेठो आहे इहो कहिड़ो गानो थो ॿुधे पियो, अहिड़ो दौरु अची वियो आहे। माना रुॻो पाण ॿुध, न ॿिए खे ॿुधाए न छा, लिस्ट ई कोन्हे का। बसि पोइ मां तव्हांखे हाणे वधीक बोर नथी कयांव, बसि मां गेस्ट खे जेको आहे सो हिते घुरायो आहे, माशाल्लाह तमामु सुठो आहे। पारू थो थी वञे जेसि ताईं मां पंहिंजी तो या ॻाढ़ी हणां त उहो वीचारो सोचींदो त मूंखे पोइ छा का घुराए, जॾहिं ॻाल्हाइणो ई तोखे पाण खे आहे। वीचारो शादी बि अटेंड करे आयो आहे, थकल बि हूंदो। त तव्हांखे हाणे मिल रहिया थी जिगर जलाल सां,
अब्बा ख़ुशि आहियां टेटो लॻो पियो आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हां बि ख़ुशि आहियो अलाह जो शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह असां बि चयोसीं हाणे मासी मोरा सां रुॻो था पिया परे खां ॿुधूं ॻाल्हियूं अॼु छो न वञी मासी मोरा हाणे तुंहिंजो सिक सां सॾु कयो त असां बि चयोसीं त जेको सिक सां सॾु कयो आहे मासी मोरा त हुनजी कचहरी में त लाज़मी वञिणो आहे न इहो त भाउ तुंहिंजो कुर्ब आहे जो तूं आयो आहे बसि मां त ड्राड़ू हणंदी आहियां माण्हुनि सां मां चयो मां इन जिगर खे घुराईंदसि मुंहिंजो जेको आहे सो माण्हू यकीन ई न करनि चयो इहो ईंदो ई न तुंहिंजे सॾ ते हाणे मां अॼु उन्हनि खे ॿुधाइणु चाहींदसि त ॾिसो जिगर आयो न आयो नालो तुंहिंजो बाक़ी कसम ते छा माना जिगर कंहिं तुंहिंजो कंहिंजो जिगर आहे तूं कंहिं तुंहिंजो इहो नालो रखियो आहे जिगर त हाणे अल्हम्दुलिल्लाह उस्ताद मुंहिंजो बाबू जी जलाल चांडियो हुयो छो त इहो हिकिड़ो वॾो फ़लसफ़ो आहे पोइ इहे हलंदा हल पिया हे असां ते वरी जीअं उस्ताद बाबे जलाल साईं जी जो थोरी थकी मिड़ई कापी कयूं पिया त पोइ उन हवाले सां हे पोइ कंपनियुनि वारनि उस्ताद बाबो बि त मतिलबु हाल हयात हुयो माना साईं जलाल चांडे साहिब जा तव्हां शागिर्द आहियो हा उस्ताद मुंहिंजो उस्ताद बाबो वाह वाह ख़ुशि नसीब मां त धाॻ ॿधाइण खां सॼी ज़िंदगी रोलियसि पर मूंखे वझ न मिली सही तोखे मिली वियो न माना असांखे वझ मिली वियो बाबो त मतिलबु मोरे रहंदो माशाल्लाह पोइ उते मोरे में वञी उस्ताद बाबे खां गानो बानो ॿुधायोसीं पोइ केस्टनि जो ऑडियो जो दौर हूंदो पोइ अल्हम्दुलिल्लाह उते कयोसीं पोइ इहो कंपनी तमल हूंदी हुई वॾी माना सिंध असांजी बि मशहूरु कंपनी हुई पोइ उन्हनि इहो नालो मूं ते रखियो जिगर जलाल असां बि चयो बाबा बिस्मिल्लाह न हूअ असुली नालो छा आहे असुल नालो मुंहिंजो नबी बख्श चांडियो पाण ज़ात जो चांडियो सही सही असुल ॻोठ मुंहिंजो आहे कंबर तालके में लश्करी चांडिया लाला लश्करी अच्छा पोइ राज बाज पंहिंजी सॼी लारकाणे में घर बर लारकाणे बि आहे पर हाणे 2-3 साल थिया आहिनि अल्हम्दुलिल्लाह त कराची न बचपन तुंहिंजो किथे हुयो माने जाते नंढो थिए वॾो थिए बचपन लारकाणे में गुज़रियो शहर में छो त ॻोठ ॾे त बरारी पंहिंजो त उते जुमो त आहे ई आहे पंहिंजो ख़ानदान सॼो उते पर पोइ बाबो साईं माना लारकाणे जो जॻह वरितईं त असां माना पढ़ियासीं कयासीं जेको आहे उहो लारकाणे पढ़िया कयासीं जेके भाइर मुआरा ॿिया टिया सभु बचपन माना पंहिंजी ॻोठ खे माना घटि माना शहर लारकाणे में घणी गुज़री सही पर तालीम किथे पढ़ाई लारकाणे में तालीम लारकाणे पढ़ाईसीं तव्हांजे घर में ॿियो को फनकार वनकार आहे न बस माना तूं अकेलो सुखड़ी आई आहे अकेली सुखड़ी भला पाबंदी न त असां चांडिया आहियूं तूं इहे छा ॻाइण जे त घणो कमु त मूंखे ॻाइण जी इजाज़त त न पई मिले पर पोइ मिड़ई जीअं अलाह इलाज थींदो आहे बाबे साईं खे पोइ अल्हम्दुलिल्लाह बाबे खे मिड़ई राज़ी कयोसीं त बाबा हाणे को कसो कमु त न आहे न हे हिकु रिश्क जी ॻाल्हि आहे हाणे मुंहिंजो पढ़ण ते ख़्यालु थिए न पियो हाणे ॿाहिरि मुआरा जेके आहिनि उहे को 15 पढ़ियल आहे को 16 पढ़ियल आहे मां 5 दर्जो पढ़ी पर पोइ इश्क अॻिते असांखे वधणु हेॾे हीअं जो शिकी हेॾे वधी पियासीं न माशाल्लाह अलाह तो इज़त ॾिनी आहे बसि पोइ अलाह जा मां 2 दर्जा पढ़ियल त मां बसि पोइ बसि गॾु हो न 2-5 ॻाल्हि साॻी आहे बसि छा कयां मां बि चंडरी हूंदी मां सफ़ा ठिक करे माना पढ़ण जो शौक़ु ई न सही स्कूल वञा रिसेस में भॼी अचां भॼी अचे मूंखे वरी उस्ताद रिसेस में जीअं रिसेस थींदी त उस्ताद गाना ॻाराईंदा हुआ माशाल्लाह हा छो त असांजो हिकिड़ो इश्क जो थी पियो कंहिं बि शइ सां माण्हू जो इश्क आहे कहिड़े बि फन सां त उन उहो जॾहिं हुन ते इश्क सवार थिए थो न त पोइ हुनखे का बि दुनिया जी ॿी ॻाल्हि वणे नथी उहो हिकिड़ो शेर आहे त इश्क जंदा महिमान थींदई वाह वाह इश्क जंदा महिमान थींदई उंदी आकड़ फूक विञा ॾींदई वाह वाह न जुनिदे दाणे ओ रखदा कर असुल सफल सफ़ा ॾींदई कर बेताब चौराहे ते मुंह कुतियां दे चुमवा ॾींदई ए कासिर इश्क दी जिन्हां नूं चोट लॻी उकू गोॾे घर टुरवा ॾींदई पोइ जिते इश्क सवार थिए थो न त पोइ उनखे न भाउ जी न पीउ जी न दोस्तनि जी का बि नसीहत असर नथी करे न जेको तूं इहो शेर ॿुधायो आहे न हा क़ुरान ते दिलि में हिते लॻो आहे मूंखे ठही न पवां मूंखे बवाइर प्रोग्राम खां पोइ अलाह ख़ैर करे छो त असां बि इहो ई था चऊं त हिकिड़ो अहिड़ी शइ चऊं जेके वणे त सही इन जे लाइ त इहे बैत कलाम हर शइ चऊं था त कंहिं न कंहिंखे वणणु लाज़मी पाण इहो न आहे त को सभु माण्हू असांखे पसंदि कनि सभु माण्हू असांखे ॿुधनि न
पर अल्हम्दुलिल्लाह जेके असांखे ॿुधनि था इहे असांजे लाइ गंजन काफ़ी आहिनि बसि इन्हनि जी हारनि जी मोहबत जेका बि आहे अल्हम्दुलिल्लाह। भला इहो मौसीक़ी सां इन सां पंहिंजे कम सां त तूं इश्क कयो जी पर हूअं ज़माने जो इश्क बि त सीधो आहे न। उहो त ज़मानो आहे उहो त हले थो न उहो इश्क खां अञा हलाई थो तुंहिंजो इश्क इहो कहिड़ो इश्क आहे जेको पुराणो ई नथो थिए पियो। दुनियादारी आहे छो त ॿुधायो मां जीअं बहितर जे हिसाब सां त हिकिड़ो इश्क त पोइ त असांजो सॼो इश्क अचे पंहिंजे राग सां लॻो पहिरियों त हुयो न ज़रूरु उहो पहिरियों वारो इश्क थी पुछां मां बसि उहो वक़्तु अची वियो गुज़री वियो ज़मानो त खे यादि कबो छा ऐं परायो हुस्न ॾिसी पाण खे बर्बाद कबो छा जिथे दाद न हुजे ए दाद न हुते फरियाद कबो छा। वाह वाह हे त हिनमहिल बि फटल लॻो पियो माशाअल्लाह। न पोइ भला उन्ही जे इश्क में कॾहिं तूं ईअं को गानो कढियो हुजे को छा त या भला हे जेको गानो आहे इहो हिनखे तो डेडिकेट कयां। उहे त काफ़ी न जॾहिं मोहबत त जंहिंसां बि थिए थी इंसान जी त पोइ उहा त तव्हां माण्हू खे रहे थी पोइ उहे कलाम बि चयासीं छो त कलाम असांजा त न्यापा आहिनि ऐली ॿुधो था न कलाम असांजा न्यापा आहिनि। हा त उहे वरी हर को चवंदा आहिनि त माण्हू पथर पराए ते पर सूर त पंहिंजा पिटींदो न सूर जेके माण्हू खे पंहिंजा हूंदा अंदर में पथर ॿिए जो हूंदो पर उते वञिबो त पंहिंजनि खे यादि करीब करे पंहिंजा सूर यादि करे पोइ रोइबो आहे छो त ॿिए जे लाइ अॼु तूं सूर कढ त मां पंहिंजे मुड़ुस गुलाद का थी रोआ भला हाणे छा कयूं दिलि जाए कर मां तोसां गॾु आहियां अल्लाह तव्हांखे ख़ुशि कंदो। भला पुराणनि दोस्तनि सां कांटेक्ट आहे तुंहिंजो? बिल्कुलु छो त कल्ह मगरूरी अचो त मां त हाणे जिगिर जलाल शियो आहियां। मां मासी मोरा तव्हांखे अर्ज़ु हिकिड़ो कयां त तव्हां वॾे हिकिड़े जुग जा जुग जूं आहियो त उन दौर खां वठी हिन दौर ताईं जंहिं उताकधारी जंहिं दोस्तनि जा हथ धुराया न त उन में मगरूरी हाणे असां ॿी ॻाल्हि इहा आहे त असां पंतन पाक जा मुरीद हूं मौला अली जा मुरीद हूं असां मौला अली जा जेके आहिनि ॿुधंदा आहियूं हदीसूं ऐं उन्हनि ते बि अमल कंदा आहियूं त मौला पाक जॾहिं असां मौला जा मोहब सॾायूं था मौला अली जा मुरीद हूं त असांखे मौला पंहिंजो आका सरदार हादी ॿुधाए थो त माना मगरूरी जंहिं बि कई आहे न त उहो अॻिते वधियो न आहे दोस्त हिकिड़ी मिल्कियत आहे ऐं हिनमहिल ताईं उहे मुंहिंजा पुराणा उन दौर जा दोस्त आहिनि त हिनमहिल ताईं उन्हनि सां मुंहिंजी भाइरी आहे मरणे पणे अचणु वञणु आहे माना ज़िंदगी में कॾहिं बि दोस्त मां विञायो न आहे त को अञा 5 दोस्त ठाहिया अथमि पर विञायो हिकु बि दोस्त न आहे छो त पाण वटि उहा ग़लति ॻाल्हि आहे कोन। दुनियादारी में जेको लालच जो मादो आहे माना जेका दोस्ती फिटाईंदी आहे उहा हूंदी आहे लालच। कंहिं बि दोस्त में भला हिकिड़ो करोड़पति आहे लाख लख ॾिएसि करोड़ ॾिएसि पर मां जॾहिं में लालच करे हिकिड़ो त पोइ दोस्त बि ॾींदो 2 दफ़ा ॾींदो पर पोइ हुनजी हली हुनजी नज़र में माण्हू किरी पवंदो। असांजो ईमान फुकराही ऐं असांजो इहो अक़ीदो आहे त असां घुरूं त पंतन पाक अलाह जी ज़ात खे घुरंदा आहियूं दोस्त असांजी मिल्कियत आहे बसि मिलियासीं खाधोसीं पीतोसीं इहो गंज। ॾाढी सुठी ॻाल्हि कई साईं जिन त हाणे हिकिड़ी नंढड़ी ब्रेक वठां भला मां बिल्कुलु त नाज़रीन काॾे न वञिजो तव्हां ख़बर आहे जेको मां जे प्रोग्राम में चैनल मटाईंदो आहे मां उन जे रिमोट खे पेटींदी तमामु इन जे करे पंहिंजो रिमोट हिते रखो काॾे न वञिजो मां मोटी थी अचां बसि थोरी देरि। वेलकम बैक नाज़रीन तव्हांखे जीअं ब्रेक खां पहिरियों मां पंहिंजे गेस्ट सां मिल रहियो हुयुमि ऐं जेको आहे सो सुवाल जवाब बि हलनि था पिया त माशाल्लाह सिंध जो तमामु वॾो नालो बि आहे ऐं मूंखे माना हिकिड़ो जॾहिं मां हिन जा गाना ॿुधंदी आहियां न मुंहिंजे मुंहं ते हीअं मुस्कुराहट हूंदी आहे त माना सुठो लॻंदो आहे ऐं मां हिन खां हिकिड़ी ॻाल्हि पुछंदसि त मां तुंहिंजी फिल्म ॾिठी आहे भाउ हिकिड़ी जीए लतीफ़ जंहिंमें असद ख़ान कुरैशी सदोरो जेको असांजो आहे तमामु सुठो अदाकार आहे उहो बि हुयो उन में त तुंहिंजो नालो नंढड़ो जेको आहे नंढो जलाल हुयो। हा बिल्कुलु हाणे मां जेको ॿुधां थी पई त उहो त जिगिर जलाल हक़ीक़त आहे इहा त उन आडियो जे दौर में उस्ताद बाबे जो अल्हम्दुलिल्लाह त हू बादशाह हो उनजे नाले जी निस्बत सां त मतिलबु जॾहिं जीअ लती में मां गानो ॻायो यार जो ॾेवे ज़हर दा प्याला वल वल साकू पीणा पिया पोइ उते त मतिलबु केस्टियूं जेके आडियो हुयूं उहे बि मुंहिंजे नंढे जलाल जे नाले सां बि माना काफ़ी आहिनि। अच्छा हा पोइ उन महिल वरी नंढे जलाल सॾींदा हुया पंहिंजे जुई तर में जाते काथे माना मशहूरु वरी नंढे जलाल तां हुयासीं
भला फिल्म में भी जेको गानो गायोसीं चीअ लतीफ़ में, पोइ उन में बि इहो नंढे जलाल जे नाले सां माना वियासीं। वाह वाह। पोइ अल्हम्दुलिल्लाह बस पोइ जिगर जलाल थी वियासीं। भला इहो जिगर जलाल पाण चई त मां हाणे बस जिगर जलाल आहियां या कीअं चयो? इहा मूंखे बि ख़बर बि न हुई। अॻु में तव्हांखे मां ॻाल्हि कई त इहा कंपनी वारनि ऐं असांजा दोस्त आहिनि शाइर हिकिड़ो ख़ादिम हुसैन चिंजणी ऐं अब्बास मला, इहे शाइरनि जी सिलेक्शन में माना मां कैसेटूं कंदो हुउसि हैदराबाद। पोइ इहो इन्हनि दोस्तनि माना गॾिजी सॾिजी ऐं कंपनी वारनि इहो पोइ इहो मूं ते नालो जॾहिं कैसेट मार्केट में पती असां ॾिठीसीं त पोइ जो मां ॾिठो त जिगर जलाल। त ईअं त वरी महीने ॿनि खां बाद में उस्ताद बाबो, छो त लारकाणे डिवीज़न में जॾहिं बि प्रोग्राम हूंदा त उस्ताद बाबो जलाल साईं रहंदो मूं वटि मुंहिंजी उताक में। पोइ पंफलेट तंहिंमहिल जेके ठाहींदा हुया त उहे कंहिं वॾे फनकार जा खणंदा हुआ कंपनी वारा। पोइ उन दौर में मां जा माना हुननि पंफलेट कढिया त उहो पंफलेट मुंहिंजी उताक में लॻल हो। उस्ताद बाबो जो आहे त मां हुन सां ॻाल्हि कई, मां चयो भाई वरी मूं ते जिगर जलाल हुन नालो रखियो आहे त खिली ऐं चई इहा इन्हनि खे कीअं ख़बर पई त तूं मुंहिंजो जिगर आहे। माना एॾो उस्ताद बाबो ख़ुशि थियो, माना इहा हुनखे तमामु ख़ुशी थी त इहा तो ते इहो नालो भलो आहे। पोइ त अल्हम्दुलिल्लाह बसि पोइ उस्ताद बाबे सां बि त साल ज़िंदगी गुज़ारीसीं। बिल्कुलु। न मां इहा ॻाल्हि थी सोचां त अॻे जो किशेटिन वारा इहे कंपनियूं जेके हूंदियूं इहे नाला रखंदियूं त माना इहा त वॾी ॻाल्हि आहे। सुभाणे मां हितो प्रोग्राम करे वञा, मासी मोरा जे नाले सां मुंहिंजो प्रोग्राम जो नालो अचे मासी सदोरा, त मां किथे पुॼा? इहो त पर अॻे त वॾी नाइंसाफ़ी थी पोइ इहा त माना नालो हिकिड़े माण्हू जो ॿियो रखे छॾियो, वीचारे खे ख़बर ई कोन्हे। बसि उहे वरी छा आहे त उस्ताद बाबे जलाल जी निस्बत सां हा हा त हूअं त मिसाल ॻाल्हि हूअं जेको उर्फ़ विझंदा हुया त पोइ हली हली पोइ उहो उर्फ़ बि कटिजी वियो। हाणे ॾिसो न त मुंहिंजो नालो नबी बख़्श आहे, मां पाण चाहींदो आहियां, पर माना आम जेको नालो सॾिजे थो जिगर जलाल, त काफ़ी दोस्त मूंखे फ़ोनियूं करे इहो पुछंदा आहिनि बाबा तूं ज़ात जो केरु आहे। हाणे इन करे मां सॼो पंहिंजो यकतारे ते झालर ते उहो सॼो नालो हर शइ लिखाए छॾिया त बि माण्हू खे माना इहा अञा फ़ोनियूं करे पुछा कंदा आहिनि बाबा तूं केरु आहे। अहिड़े हिसाब सां थिए थो, छो त रुॻो जिगर जलाल जो थियो माण्हू ॿुधण में अची वियो आहे त ॿिए नाले जी ख़बर नथी पए। न न इहा बिल्कुलु ॻाल्हि आहे। भला जिगर मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाए, तुंहिंजा जिगर घणा आहिनि, माना ॿार घणा थी? पुटड़ा अल्हम्दुलिल्लाह 4 पुटड़ा आहिनि, माशाअल्लाह 3 न्याणियूं आहिनि। माशाअल्लाह अल्लाह जा एहसान आहिनि, मालिक मौला जा। उन्हनि खे बि आहे शौक़ु ॻाइण वाइण जो की न? कंहिंखे बि न? बसि कंहिंखे बि न। मां जो ॿुधाए मां वाधार भाती मां ई हो, मां जेको मां ॻाइणो थी पिसंदो न। पोइ तुंहिंजी त हूंदी दिलि त हिन जो आवाज़ु भलो आहे, तूं बि त ॾिसंदे हूंदे त हिन जो आवाज़ु हुननि भलो में असुल ॻाल्हि इहा आहे त अहिड़ो अञा ख़्यालु न आहे, पर हिकिड़ो पुटु मुंहिंजो आहे जंहिंजो आफ़ताब अली नालो आहे, जेको मांसां हर महफ़िल में जाते काथे मांसां हलंदो आहे। हाणे इंटर जो इम्तिहान हुन ॾिनो आहे, पढ़ायान बि अथो अल्हम्दुलिल्लाह, पढ़े बि थो, पोइ मूंसां बि जाते काथे हूंदो आहे। उनजो माना थोरो थको ख़्यालु आहे, छो त हे त शहनशाही कमु आहे न, हे को ऐब न आहे। आहे जो उनजे नसीब में मां उनजो शौक़ु माना ॾिसंदो आहियां त उनखे मिड़ई शौक़ु थोरो थको इन शइ सां आहे, छो त मां जो गॾु हूंदो आहे जाते काथे, पर अलाह हुनखे नसीब कंदो त असां बि हुनखे दुआ कंदासीं। न न मां बि मासी मोरा जी दुआ अथसि, अलाह वधाईंदुसि, अलाह कंदो पंहिंजे बुर्ज खलीफ़ा वारो थींदो, पंहिंजे रेगिस्तान जो मालिक थींदो, पंहिंजी मेहन वारो थींदो, वाड़ा बाड़ा हूंदसि पंहिंजा। भला हाणे मां त इहे ई दुआऊं कंदसि। वॾनि जी दुआ खपे बि इहा ई न। बिल्कुलु, छो त दुआ जेका आहे त दरिया पार त दुआ कराईंदी आहे। बिल्कुलु। भला हेॾे फनकार जेके वेंदा आहिनि इन्हनि में प्रोग्रामनि में त वॾा वाक़िया बि थींदा आहिनि हिननि सां, तोसां भला को वाक़ियो छो? वाक़ियो इहो ॾिठी त मूंखे अॻवा करे खणी कचो वञी घुमायूं न। वाह वाह, माना कचो बि घुमी आए? उहो न घुमिया वरी इन पाण, हूअ त कचा पका हाणे फनकार माण्हू असां त जरद में ॻायूं था, पर इहो त ॾिठो त वरी संगत खे वरी सफ़ा को घणो कमु वणी वियो, नेठ घुराए ऐं असांखे जंग में गानो ॻारायूं। न इहो त तव्हां त वाक़ियो ॿुधो हूंदो न जेको मूंखे अॻवा करे विया। न मां त ॿुधो आहे, मूंखे थोरो यादि अचे थो, पर मां चवां थी तोसां अॼु दू बदू मिली आहे, तोसां हवाल त वठां तोखां। बसि पोइ इहो अॻवा करे विया उतां 4 ॾींहं खनि माना असांखे उते रखियो। मानी बानी ॾियनि पिया न? मानी हाणे जेका हो ग़रीब खाइनि पिया कचे में, हाणे छा हुननि वटि उते हूंदो,
बसि पोइ जेको हुननि खाऊं पिया नसीब हुयो बटालू दाल हाज़ू जेको उतां जो हुयो माशाल्लाह न पोइ तोखे इहो न न कलाम कलाम न जे लाइ मूंखे न चयूं अच्छा त को ॻाए या न बसि बसि तोखे वेही ऐं 4 ॾींहं ॾिठऊं बसि हितां ॾिठो हूंदो त असांजे मूंखे खणी वञण में असांजो DSP साहिबु हिकिड़ो शहीद थी वियो पुलिस जो मुक़ाबले में पोइ उन अफ़रा तफ़री में उहे उन्हनि जा 4 ॾींहं गुज़रिया पोइ मां जी पंहिंजी क़ौमियत जेका हुई उहे उथिया प्लस में असांजा जेके बि न्यूज़ हुया सभु उथी पिया पोइ हर शहर में अल्हम्दुलिल्लाह छो त आहे त हिकिड़ो मोहबत जेतिरी माण्हू पखेड़ींदो हिकिड़ी वाड़ी आहे बिल्कुलु फसल आहे जेतिरो माण्हू हुनखे पाणी ॾींदो तेतिरो हुनजो फल पाईंदो बिल्कुलु पोइ सभु कंदा मुंहिंजी ॿाहुनि ॿुधण जी वाट आहे सभु कंदा मोहबत आहे त सॼी सिंध में माना उहे 4 ॾींहं हर हिकु माण्हू खे इहो इंतज़ारु हो त जिगर जलाल कॾहिं थो मोटी इहा हुननि मोहबत जो हिकिड़ो सबूत ॾिनो ऐं असांजा जेके बि चैनल हुया असांजो KTN चैनल त जेको हुयो उन त माना हिकिड़ो सेकंड बि माना मुंहिंजी ख़बर खां माना बसि न कई छो त जेको घणे में घणो असांखे न्यूज़ जेका असांजी मुंहिंजी ख़बर हलाई उहा KTN हलाई न KTN जो तव्हां सां प्यार बि आहे ॿियो सिंध जे हर माण्हू जो तव्हां सां प्यार आहे छो जो तव्हांखे मां नई हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां छो त तव्हांखे न हूंदी हुनजी ख़बर त KTN में जॾहिं मां जो पहिरियों गानो सिंधी में जेको मशहूरु थियो ईअं न खणो अखड़ियूं मरी राज पवंदा त सची ॻाल्हि आहे त मां बसि जॾहिं KTN में आयुमि त बसि हिकिड़ो जीअं पंहिंजो ख़्यालु हूंदो आहे त बसि हाणे दोस्ती हिक सां आहे त ॿिए सां कहिड़ी रखां त इहा संगत खे बि ख़बर आहे त मां कंहिं चैनल वारे ॾे अलाए केॾियूं मूंखे फ़ोनियूं कयूं मां न वियुसि मां चयो बसि बाबा हाणे मां KTN सां आहियां लाॻापियल त मां हिते ई हूंदुसि पोइ हाणे मूंखे भली 12 महीने घुराइनि 6 महीने घुराइनि पर इहा हिननि जी मोहबत हुई त इहे सभु अल्हम्दुलिल्लाह छो त ॾुखियो जॾहिं टाइम हूंदो आहे न त पोइ सचाई ज़ाहिर थी पवंदी आहे त सचा कहिड़ा आहिनि कूड़ा कहिड़ा आहिनि न KTN हमेशह टैलेंट खे तमामु सपोर्ट न, न, कंदी आहे ऐं माशाल्लाह तव्हां त बिल्कुलु, वरी असांजा फ़ख़ुरु आहियो अल्हम्दुलिल्लाह। तव्हां हमेशह जेको आहे असां वटि ऐं भला हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो जेको तूं गानो ॿुधायो मूंखे इहो चईं पियो त इहो मां ते न लिखियो छो त मूंखे इहे ग़लतफ़हमियूं घणियूं थींदियूं आहिनि हा जेको फनकार ईंदो आहे चवंदी आहे इहो जेको गानो आहे इहो तूं मां ते त न लिखियो तूं त हाणे असांजी मासी मोरा आहिनि तोसां त हाणे तुंहिंजी बि मासी आहियां मां हा न ॾिसो माइकार हिनजी बि मासी आहियां मां वॾी जो आहे तूं त सभिनी जी मासी जो आहे त असांजी बि मासी थिए न मां माण्हुनि सां ड्राणा थी हणां पई त इहो जिगर माते तो कलाम कढे तूं वरी मूंखे मासियूं कयूं वेठी हुज उन ते बि कलाम लिखबा आहिनि पंहिंजनि सॼणनि ते बि लिखबा आहिनि उन में मूंखे माना तूं सॼण नथो करे न उहो सॼण तूं आहे न पर मासी वारी सॼण आहियां मां तुंहिंजी मासी वारो वॾो रुतबो तव्हां जो आहे न चवंदा आहिनि त मां गानो न कढ वियाई पोइ मां न वियाई त मासी वियाई इहो त पाण ॿुधो अथव न पोइ असां तूं बि वॾे जुग जी आहिनि असां बि गपल थोरे घणे तोखो नंढी हूंदासीं उमिरि में ॾिसो उन मासी मोरा जे हिसाब सां त असां बि कुझु दुनिया त कुझु ॾिठी तवाइती त आहे न न तूं बि घणी दुनिया घुमी आहे कचो बि घुमी आयो आहे तूं कचो बि घुमी कचो आया बि घुमी आयो इहो मां अञा न वई आहियां अलाह बचाईंदो अलाह पनाह आणींदो भला छो त इहे क़यामत जा मंदर आहिनि ख़ुदा पनाह जी त ॿिए जे ज़ालमनि जे माण्हू जॾहिं हथु अचे थो न त पंहिंजो वसु कुझु बि न आहे हाणे मूंसां इहो जंहिंजो नालो ॿुधायोमांव आफ़ताब इहो बि मूंसां साण हुयो प्लस में मुंहिंजो भाइटियो आहे अमीर अली नालो अथसि उहो बि मूंसां साण हो ऐं मुंहिंजो दोस्त आहे ड्राइवर बहादुर ख्वावड़ उहो बि साण हुयो हिकिड़ो ॿियो हिकिड़ो छोकिरो बाजे ते हुयो माना 5 ॼणा असां 5 ॼणनि खे खणी विया बसि हाणे इहे मां सां ॻाल्हियूं न बसि कर मां मां चवां हिकु थी दड़ाणी रोई पवंदी साईं। असां बि नथा खोलियूं त असांखे पाण उहे जेके वरी इहे ॻाल्हियूं था कयो त मंदर थो यादि अचे त 4 ॾींहं 5 क़यामत जा कीअं गुज़ारियासीं बस अल्लाह अल्लाह निश्चित नाबूद कंदो पाक जी दुश्मननि ज़ात खे माफ़ कई अल्लाह कंदो सॼण साम्हूं हूंदा दुश्मन दूर हूंदा अल्लाह आमीन अल्लाह आमीन बस कारो जोड़ो पातो थी हिकारो जोड़ो असां फनकार माण्हू आहियूं इहो मिड़ई पाईंदा रहंदा आहियूं ऐं काफ़ी त माण्हू इहे बि चयो आहे इश्क जी निशानी आहे कंहिं फरमाइश त न कई थी सची ॿुधाइजांइ न फरमाइश पंहिंजी पाण ई करे बसि पाईंदा आहियूं आईने ते बि ॾिसंदो अॼु कारो जोड़ो पाए हा हा बसि है न इहा ई ॻाल्हि पर हेॾो सीड़जी आयो मूंखे गानो त न ॿुधायो हिन महिल ताईं गानो हे मां हाणे तुंहिंजे लाइ लॻतारो तयारु कराए थो तयारु कराए हाणे तोखे मां गानो ॿुधायां थो पर उस्ताद बाबे पंहिंजे जलाल साईं जो हिकिड़ो मशहूरु आहे
जेको असां बि तमामु घणो ॻायूं ॿुधायूं था हर महफ़िल में इहो तव्हां मां बि यकी सोचां पई यकतारो पियो आहे चुरे ई नथो न न हाणे त पोइ मां गानो बानो त चयोसि ॿुधां था जड़ी थई मस्त जवानी तेरी आ रात सुहानी जड़ी थई मस्त जवानी तेरी आ रात सुहानी वेहो यार कयूं प्यार छॾे वञा वञा वो छॾे वञा वञा जड़ी थई मस्त जवानी तेरी आ रात सुहानी जड़ी थई मस्त जवानी तेरी आ रात सुहानी वेहो यार कयूं प्यार छॾे वञा वञा वो छॾे वञा वञा जड़ी थई मस्त जवानी जड़ी थई मस्त जवानी तेरी आ रात सुहानी वेहो यार कयूं प्यार छॾे वञा वञा वो छॾे वञा वञा जड़ी थई मस्त जवानी जड़ी थई मस्त जवानी तेरी आ रात सुहानी वेहो यार कयूं प्यार छॾे वञा वञा वो छॾे वञा वञा जड़ी थई मस्त जवानी जड़ी थई मस्त जवानी तेरी आ रात सुहानी वेहो यार कयूं प्यार छॾे वञा वञा वो छॾे वञा वञा जड़ी थई मस्त जवानी जड़ी थई मस्त जवानी तेरी आ रात सुहानी वेहो यार कयूं प्यार छॾे वञा वञा वो छॾे वञा वञा जड़ी थई मस्त जवानी त ॾाढो सुठो मूंखे कलाम लॻो तुंहिंजो इहो ऐं माशाल्लाह तमामु सुठो टोपी भला मणियुनि वारी पाती थी बसि ॿुधाइजो मां तिजला थो ॾे पियो असांजो हिकिड़ो शौक़ु हूंदो आहे नयूं नयूं शयूं ठाहिण हाणे जीअं हे अजरक आहे असांजो दोस्त आहे नूर मेमुन हालाई तमामु हाणे उहो त मशहूरु आहे सॼी सिंध पाकिस्तान में हुनजूं हे शयूं पोइ हे नयूं नयूं जेके शयूं तयारु थींदियूं आहिनि त पोइ असां बि उहा ई शइ वठी पाईंदा आहियूं त जेका वरी नवाण हुजे त जीअं वरी आल जाल थी वञे दुनियादारी में अची वञे ऐं हर माण्हू वठे बिल्कुलु भला फनकार खे तक़रीबन जेको आहे वाचन बाचन जो शौक़ु हूंदो आहे तोखे
असांखे बि आहे कन मिड़े अॼु चयो त मासी मोरां ॾे थो वञा त इहे पायूं वञा न इहा 12 ई महीना पातल हूंदी आहे अलाए मां चयो मूंखे इम्प्रेस करण खां तूं पहिरियों दफ़ो वाच पाया आयो हुजे इहा 12 ई महीना पातल हूंदी आहे हिकिड़ी इहा 12 ई महीना ॿी नथो वठे भला बसि हाणे इहा हिकिड़ी जेका आहे हो ॿुधो नथी लखनि जो मटु हिकिड़ी वाह वाह हाणे हे जो आहे त बसि ग़रीबाणी सरीबाणी पायूं वठूं था माना डिसंबर जी 31 तारीख़ ते मटाईंदो आहे न मटायूं त नथा हाली त पई हले थी जेसि ताईं माना पाण बंदि न थिए पाण बंदि न थिए पर हे बंदि थियनि पाण बि न थियूं न छा हे भला नोज़ ते वरिती थी लफ़्ज़ ते हुजूं न कुझु जेके नोज़ ते हलंदियूं ॾे इहे ई आहिनि पोइ इहो त पोइ सॼी ज़िंदगी में कढी बि थे तूं बसि हाणे जेतिरो आहे हर शइ जो पंहिंजो पंहिंजो नसीब जेका शइ जेतिरा ॾींहं नसीब में हूंदी आहे लटो आहे जेका बि शइ आहे उहा ओतिरी हले थी न इन जो मां को ॾिसां थी वॾो मसइलो न आहे पलव में को 100 आहे त तोखे मां वाच वठी ॾींदसि नहीं न बसि पोइ त इहा तुंहिंजी महिरबानी पर हीअ ख़बर अथव त हाणे हिन जी क़ीमत 1.5 लख रुपयो आहे ॾिसो ॾो घड़ी जी हाणे मां सां हिन डिमांडा शुरू हा कयूं हाणे मां असुर तोखे वाच जी सलाह छा आई 100 रुपए मां ग़रीब माई मां ॿुधायां थी घोर नथी ॾियां माण्हुनि खे ईअं भत खाई मोटी थी अचां तूं वरी 1.5 लख जी वाच इहा सव जी ॻाल्हि के त मां तोखे ॿुधायां त सही न त इहा पातल घणे जी आहे हाणे हिन जी नई जी क़ीमत 1.5 लख आहे माशाल्लाह पुराणी सेकंड हैंड वठी ॾींदी बसि इहा लुंडे ते ॾिसां का अहिड़ी मतां मिली वञे इहा मूंखे। बि सही आहे हा न अल्हम्दुलिल्लाह तोखे कोई एतिराज़ त कोन्हे न न जहिड़ी मासी मोरा जे हथारों जो असांखे गिफ्ट मिले जेका बि मिले उहा अखियुनि ते आहे न गिफ्ट त गिफ्ट ई आहे न माना फ्लर्ट बि करणु ईंदो थी न ॾिसो था हूअं चई मां मासी आहियां तूं असांजी वॾी आहे वरी फ्लर्ट ॾिसो कीअं थो करे पियो मासी बि गिफ्ट न ॾींदी आहे वरी ॻाल्हि खे मटाई पियो न मटाया न त मां उन ई पंहिंजी ॻाल्हि ते अटल आहियां त मासियूं बि त गिफ्ट ॾींदियूं आहिनि पर मां तोखे भाणे जो करे न ॾींदसि गिफ्ट मां तोखे पहिरीं प्यारो करे गिफ्ट हलो कंदसि इहा बि बहितर आहे इहा अल्हम्दुलिल्लाह चङो भला हिकिड़ो नंढड़ो ब्रेक वठां वरी पोइ तोसां कचहरी जारी थी कयां नाज़रीन जेको आहे काॾे न वञिजो हिन खां हाणे राज़ खोलराईंदसि सुठा सुठा त काॾे न वञिजो इन नंढड़े कमर्शियल ब्रेक खां पोइ वरी मिलूं था वेलकम बैक नाज़रीन तव्हां त ॾिसो पिया त असां जेको आहे असांजी तमामु सुठी कचहरी पई हले इंट्रस्टिंग कचहरी पई हले जिगिर जलाल सां मुंहिंजो त जिगिर आहे तव्हांजो बि जिगिर आहे ज़ाहिरी ॻाल्हि ॿुधाए पियो त जॾहिं मसइलो छो त सॼी सिंधु हिन सां प्यार जो इज़हार कयो टीवी चैनलनि प्यार जो इज़हार कयो माना माशाल्लाह त हिकिड़ो भला सुवालु पुछां थी खष्टी हुए नंढे हूंदे सची ॿुधाइजांइ ज़रूरु हाणे ॿार आहे नंढे बचपन त हर हिकु गुज़ारी आहे त हुन में माण्हू त खिचल कंदो ई रहंदो आहे पोइ कॾहिं कुटका झलींदो आहे कॾहिं कंहिंखे ॾेई ईंदो आहे इहे त कुटका झलिया कर कंहिंखे ॾेई आई न कुझु झलिया बि हूंदा हुआसीं कॾहिं कंहिंखे बचपन में बचपन जी ॻाल्हि त कंहिंखे ॾिना बि हूंदा हुआसीं कंहिंजो मथो फाड़ियो या भींडोणी करे न न इहे भींड न आयासीं बसि माना वात सां बसि हिनमहिल ईअं जीअं राम बूढ़ा थींदा आहिनि जीअं ॿार विढ़ंदा आहिनि अहिड़े हिसाब सां थियो हूंदो कोई एॾो वॾो कमु न थियो अच्छा माना नंढे में निपटाए आया हा बसि अल्हम्दुलिल्लाह भला रांदियूं कहिड़ियूं खेॾे रांदियूं रातियूं कोॾी कोॾी नंढे हूंदे खेॾंदो हुउसि उते असांजो लाहौरी महले में मुंहिंजी घर जी जॻह उते आहे लारकाणे उते बाग़ हूंदो रेस किनार जे सां तमामु सुठो हाणे त उहे बाग़ ई ख़तमु थी विया हर शइ हाणे जिते इहा पुल ठाही अथनि लाहौरी महले वारी सो इन जे इहा पुल न ई माना न इहा त हाणे ठही आहे न हीअ बचपन जी दुमा तव्हां सां ॻाल्हि कयां उन दौर में पोइ चिदे रांदि बि खेॾियासीं ॾिकी ॾकर खेॾियासीं ऐं थोरी कोॾी कोॾी माना बि खेॾंदो हुउसि संगत सां काफ़ी रांदियूं जेके पंहिंजूं सिंधी हुयूं जेके मां जो तोसां अॼु रांदि खेॾां मां मिस कयो न तुंहिंजो बचपन असुल ॻाल्हि आहे त चई त वक़्तु त गुज़िरियल आहे पर पोइ हाणे जे वरी आयो त बिस्मिल्लाह पोइ जेको हाल हूंदो त ॾोरींदासीं कम खे हा चङो मां जेका तोसां गेम खेॾंदसि इन जो नालो आहे रैपिड फायर माना तोखे मां 2 ऑप्शन ॾींदसि त हे जा हे तोखे हिकिड़ो इन्हनि में सिलेक्ट करिणो आहे सही आहे यकतारे चपड़ी ते ॻाइण वारा फनकार जेके आहिनि दिलशेर त्योणू ऐं गुलाम हुसैन उमराणी इन्हनि ॿिन्हिनि में तोखे कहिड़ो थो वणे ॿई मुंहिंजा भाइर आहिनि छो त पंहिंजी जॻह ते हर हिक जी अलाह इज़त कई आहे ऐं ॿई अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे लाइ भला हेॾे तूं राग छॾे सियासत छो नथो करे सियासी जवाब सफ़ा ईअं मां सम्झो मखण माण्हू आहे ईअं बसि दिलि खोले करे जवाबु ॾींदो त फलाणो न हाणे वॾो ईअं सोच दिलशेर त्योणू
मुंहिंजे उस्ताद बाबे जो शागिर्द आहे ऐं हे गुलाम हुसैन उमराणी असांजे हिकिड़ो सिंध जो तमामु भलो नालो आहे भली छो त हाणे ॿई जेके आहिनि मुंहिंजे लाइ त क़ाबिल एतिराम एतिराम आहिनि हुननि जी इज़त आहे ऐं माखो भला ॻाइणा आहिनि चङो रिआयत कयां थी नथी मां न त मां ज़िद करे बीहंदी आहियां मां दड़ हणंदी आहियां न मूंखे हिकिड़ो नालो ॿुधाए न त मां बसि न कंदसि अल्हम्दुलिल्लाह ॿई भला बसि तोसां हाणे लेखा नथी कयां तूं मां सां लेखा न कुर्ब, कंदो आहे कुर्ब। भला कहिड़े फनकार खे राग ॻाइणु छॾे माना राग करे ई न उहो वही धकिड़ो या ॻाइणु छॾे ॾे माना वही धकिड़ो या मुमताज़ मोलाई बाबा रागो त ॿुधो नथी त ॾिसो था हर सियासी हिकु माण्हू पंहिंजो जेतिरो शेर जो भार पंहिंजो हूंदो आहे पाव जो वज़न पंहिंजो हूंदो आहे पर सॾिबा त वट ई आहिनि न हाणे फनकार में इहो थींदो आहे हिकिड़ा नंढा हूंदा आहिनि हिकिड़ा वॾा हूंदा आहिनि हिकिड़ा सिखंदा आहिनि हिकिड़ा ईअं काफ़ी कलाम ॻाईंदा आहिनि जीअं मां ॻाइणो आहे मूंखे बि कंहिं शइ जी ख़बर न आहे बसि इहे काफ़ी कलाम वारा आहियूं इहे सभई असां भला रैपिड फायर खे सफ़ा माना ईअं टेपिड फायर करे छॾियो आहे रैपिड फायर जो मतिलबु त जल्दी जवाबु ॾिबो आहे तुंहिंजो फार्म मां अॼु घुराए भराया थी ईअं कजां तूं सियासत में हल अल्हम्दुलिल्लाह पोइ कमु तोखे वोट मां ॾियाराईंदसि बिस्मिल्लाह तूं एमपीए बीएमपीए थी थोरो सियासत में अचु सम्झे तव्हांजी दुआऊं हूंदियूं त अलाह कयो पर इहे असांखे यकतार अच पियो लॻो त इहो ई गंज आहे माना हे बि सियासत आहे ही वॾो न सियासत न आहे हे इश्क जो पैगाम आहे इहो जेको इश्क जूं ॻाल्हियूं कंदो आहे न मां पोइ ते अलाए काथे हली जा वेठी आहियां। पैगाम इन ते खणी ऐं पंहिंजे सिंध वासियुनि खे मोहबत जा पैगाम ॿुधायूं था कॾहिं लतीफ़ सरकार जी शाइरी कॾहिं बाबा बुला शाह बादशाह जा कलाम माना फ़क़ीरनि ओलियावनि जा कॾहिं इश्क मिजाज़ जा माना बसि इहे जेके तूं मोहबत जूं ॻाल्हियूं करे जेको तूं मूंखे फेराए थो न इन वर ॾेई करे त इहो मां मजबूर थी शी पवां भला हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए जी पंहिंजे गाने में कंहिंखे हीरोइन खणंदे रूबी अली खे या अनीता मोहरम खे हाणे हुननि खे छो खणो जॾहिं तूं असांजी मासी मोरा हेॾी सुहिणी शहज़ादी लॻी पई आहे त तूं असांजे लाइ बहितर आहे न ॾिसे त तूं असां सां हुजे त उहो बहितर आहे न माना हे मूंखे खणंदो हा तो बसि माना मुंहिंजी रोज़ी पकी शी पई पकी पकी अल्हम्दुलिल्लाह डायरेक्टर साहब अहिड़ा ॿ टे गेस्ट ॿिया बि घुराए त भाई हितो जेको आहे पंहिंजा ॿिया कम बि शुरू कया अच्छा भला हिकिड़ो ॿी ॻाल्हि मूंखे ॿुधाए त तव्हांजो पसंदीदा शाइर जेको आहे सागर शाह या ज़ुल्फ़कार बुरलो हाणे सियासत न करण न सियासत हक़ीक़त मां नथो कयां ऐं हिकिड़ी दिलि जी ॻाल्हि थो कयां त इहे भला शाइर आहिनि असांजे लाइ सभु इज़त भरिया मां इहो आहिनि। नथी चवां त ख़राबु न बसि अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो घटि हिकिड़ो वधीक हूंदो आहे न बसि हाणे असांजे लाइ त ॿई हाणे मां जा सभई दोस्त आहिनि हे ॿ अथनि हे ॿई बराबरि हा जे पाण माण्हू ठाहींदो त हिके तरह कंदो त ॿई हिके तरह थी वेंदा जे घटि वधि पाण कंदो न त उहो थी वेंदा न मां कंहिं सियासी हुनखे कॉल कयां तुंहिंजे लाइ जेको आहे फारम वारम वठां इलेक्शन ईंदी त हाणे वरी तोखे बीहारींदसि मां तक ते लाड़काणे जी तक तो बीहंदे काथो बीहंदे कन हाणे तूं कराची शिफ्ट थी वियो आहे त कराची में इलेक्शन विढ़ंदे न हलबो त अॻे पोइ ॻोठ न आहे है अॻे पोइ जे हे पतनी हाल वतन जिनी विसारियो असांजो अबाणो घर त लाड़काणो आहे न हिते त हाणे बसि आया आहियूं अल्हम्दुलिल्लाह हे बि असांजो पंहिंजो मुल्क आहे पंहिंजो असांजो वतन आहे पंहिंजी सिंध आहे चवंदा आहिनि त लाड़काणा तुंहिंजा चरिया बि सियाणा सम्झे बिल्कुलु। माशाल्लाह हे जेको सियाणा त वरी अलाए छा हूंदा अलाए केतिरा सियाणा हूंदा भला चङो हाणे तूं रैपिड फायर में त मूंखे माना सफ़ा ईअं जवाबु अहिड़ा ॾेई छॾिया सियासी जो मां हाणे तुंहिंजो फार्म भराईंदसि मायूस करे छॾियो तूं मूंखे हाणे जेको ॿियो जेको असांजो सेगमेंट आहे उहो आहे अवाम जी अदालत सही अवाम तो ते इल्ज़ाम हया आहिनि अलाए कहिड़ा इल्ज़ाम आया अथनि। ख़तरनाक इल्ज़ाम लॻाइनि तो ते त उहो तूं ॿुधाई त वाक़ई इहा सही ॻाल्हि आहे जा माना तो ते मिड़ई इल्ज़ाम हया आहिनि माण्हुनि दिलि झले इल्ज़ाम ॿुधजांइ बिल्कुलु पोइ मूंखे उन जो क्लियर कजांइ त अबा हे जेको आहे मासी ईअं आहे हे सही, नाहे सही। पहिरियों तो ते इल्ज़ाम इहो लॻो आहे त जेको आहे सो उस्ताद जलाल चांडे साहिब जी वॾी कापी कंदा इहो त अल्हम्दुलिल्लाह इहा त हुननि जी जाइज़ ॻाल्हि आहे मां जलाल चांडे जहिड़ो त नथो थी सघां पर हुन जी बाबे साईं जी कापी त उहा त मां कयां थो जे इहा दोस्तनि खे शिकायत आहे त भई उहा हुननि जी माना फ़खुर सां इहा इल्ज़ाम इहो खणंदी खणंदुसि वाह वाह इहो हुजे न उस्ताद सां प्यारु बिल्कुलु न न तमामु सुठी ॻाल्हि आहे तव्हां ते ॿियो इल्ज़ाम इहो आहे त तव्हांखे सफ़ा कावड़ न ईंदी आहे ऐं उन्हनि ॻाल्हियुनि ते बि न ईंदी आहे जिते कावड़ अचणु घुरिजे बर्फ़ जो त न आहे ठहियलु असुल ॻाल्हि इहा आहे त असां मां तव्हां सां ॻाल्हि कई त असां हिकिड़े फ़ुक़राई माहौल में आहियूं जीअं
मां वरी कहिड़ो कचे जी आहे, असां बि फुकरा माण्हू आहियूं। आहियो पर कावड़ जी जो ॻाल्हि कयव त मां हुन कावड़ जी में त कावड़ असां फुकरा माण्हू असां वटि आहे ई कान। बसि पोइ अल्हम्दुलिल्लाह त कंहिंखे न ॾुख ॾियूं था न असांखे कंहिं ॾुख ॾियो त कावड़ लॻे कीअं। वाह वाह, भला हेॾे जे जेको तूं कोको कोरीना गानो ॻायो जी इहो मां सॼो ॾींहुं ॿुधो, पर माना इन जे बजाए तो ते इल्ज़ाम इहो लॻो आहे त भाउ तूं सिंधी गाने जो कंहिंजो पुराणे जो ठाहीं आहे, सही उनखे रीमेक करियां, उस्ताद जलाल साहब जो ठाहीं जी आहे, जी तूं कोका कोरीना ॾे हलियो भई, सफ़ा ईअं करीना कपूर। इहा ॻाल्हि ई त ॾिसो त असांजी इहा बि हिकिड़ी मादरी ज़बान आहे उर्दू, उन में ऐब कोन्हे त असां जीअं सिंधी बि ॻायूं था त वरी हिकिड़ो नओं ख़्यालु थी वियो क़ौमी ज़बान आहे, मञा थी मां हिन में को एब कोन्हे, पर माना इहो गानो तूं न सिंधी चवां में न इल्ज़ाम लॻो आहे, मां पंहिंजी ॻाल्हि नथी कयां, माण्हू त तुंहिंजा फैन आहिनि, उन्हनि चयो आहे न मूंखे। मां अदा जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि उन्हनि जी महिरबानी आहे। बसि हे बि हिकिड़ो नओं रंग हो, कंहिं दोस्त सलाह ॾिनी ऐं दिलि में हिकिड़ो चयोसीं त बाबा इहो कमु बि असां करे सघूं था, ॾिसूं था, पर अल्हम्दुलिल्लाह उन में अलाह इज़त ॾिनी। माना तुंहिंजो गानो ॾाढो हिट थियो, भले इल्ज़ाम खणी माण्हुनि कहिड़ो बि हयो, हा पर पर गानो ॾाढो हिट थियो। अल्हम्दुलिल्लाह मां त रिपीट करे हलाईंदी मैं, बसि इहा तव्हांजी मोहबत आहे। पोइ मां छा कयां, इहो हैंड फ्री में हणी करे बस में बीठी हुजां, जॻह जो न मिले त उते मां डांस करणु शुरू थियां। माण्हुनि चयो हिनखे मिर्गी वरितो आहे, कोई हिनखे बीमारी आहे, 2-3 माण्हुनि पैसा बि ॾेई छॾिया, तुंहिंजे गाने जे करे मां कमायो बि घणो। बसि अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, इहा त भली ॻाल्हि थी वई। महिरबानी कंदसि तुंहिंजी एॾी ॻाल्हि ते। भला तो त ॿियो इल्ज़ाम इहो त सफ़ा को कंजूस आहे। कंजूस त थियणो ई न आहे। ऐली ॾिसो था छोकिरे जा जवाब, कंजूस त थियणो ई न आहे। हा छो त कंजूस जेको आहे उहो दुनिया में त वधी न सघंदो न, माना सखी दिलि आहे तूं। सखी दिलि जेको हाल पिया नाल आहे, इहो को ख़तरनाक दुश्मन आहे जे तो ते हरूभरू जो इल्ज़ाम आहे। इल्ज़ाम त पिया इहे फुकरा फ़कीर ते पिया हलंदा आहिनि। कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, समझे तो पियो न। बस इहा ॻाल्हि आहे। भला तो त ॿियो इल्ज़ाम आहे त मिटनि माइटनि जी शादियुनि में ई नथो वञी, घर में वेठो आहे सॼो ॾींहुं। न मिटनि माइटनि जी शादी में बिल्कुलु वेंदो आहे, हाणे बि रुगो फंक्शननि ते मां ॿुधो आहे वेंदो आहे, बाक़ी मिटनि माइटनि ॾे न। अवल छो त मिटनि माइटनि जी जेके बि पंहिंजी बिरादरी आहे उन सां त मुंहुं ॼणो ई आहे, पर बिरादरी त उहे पैसा नथा ॾियनि न। चओ न दोस्त हाणे दोस्तनि जा सॾनि उहे ई माना अवल उनजा मिली झिली हर शइ ॾेई वठी मोकिलाए वरी पोइ प्रोग्राम, रोज़ी त असांजी राग त रोज़ी आहे बिल्कुलु, त इनखे त टाइम ॼणो ई ॼणो आहे, पर पोइ अल्हम्दुलिल्लाह सभिनि सां पंहिंजो उथण वेहण त आहे। कंहिं माइट खे शिकायत त हिनमहिल ताईं जो मौक़ो ननो अथसि कंहिं दोस्त खे। न इहा सुठी ॻाल्हि आहे। हाणे जेको मां तोसां गेम थी खेॾां पई उहो आहे त जेको सही ॻाल्हि हुजे उन ते तोखे करिणो आहे, ग़लति जवाबु ॾियणो आहे। सही मिसाल तूं मूंखे तोसां प्यारु आहे, हाणे तोखे तव्हां सां प्यारु कोन्हे को, इहो त मूंखे सॼी दुनिया जहान खे ख़बर आहे, पर हिते तोखे चवणो आहे त हा मूंखे तोसां प्यारु आहे। इहो चओ। हा मुंहिंजी बि थोरी दिलि ख़ुशि थींदी। हा चङो इहो कंदासीं, वरी ब्रेक खां पोइ नंढिड़ो ब्रेक था वठूं पिया, उन खां पोइ वरी इहो जेको आहे सो सही ऐं ग़लति वारे जवाब ते ईंदसि आणींदसि, ॾिसां त छा थो चवे पियो मूंखे, थोरो मुंझाईंदी मां बि सही तयारु थी रहिजांइ। त नाज़रीन काॾे न वञिजो, मिलूं था हिन नंढिड़े ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां ॾिसो पिया त असांजी साईं जलाल चांडे साहब जे शागिर्द जिगर जलाल साहब सां कचहरी जारी आहे ऐं तमामु सुठा जेके सो ॻाल्हियूं निकिरनि पियूं थियूं। इश्क जो सतायल आहे मां वांगुरु, त चए थो त मां खष्टी बि ॾाढो हुउसि नंढे हूंदे ऐं कुटका बि ॾाढा खाधा मां वांगुरु, मां बि वॾी खष्टी हूंदी हुअसि, ॿुधाईमांव न। त रांदियूं बि खेॾांसि थी पई, 2 रांदियूं खेॾी वई आहियां, हाणे मां तोसां 3 रांदि थी खेॾां पई। इन रांदि में ईअं थींदो आहे त जंहिंजो जवाबु हा हूंदो उन जो तूं जवाबु न ॾींदे, माना उबतो जवाबु। जे मिसाल मां चवां तोखे मासी मोरा सां मोहबत आहे त तूं जवाबु ॾे न, छो तोखे त आहे, मूंखे ख़बर आहे, पुराणो आशिक़ आहे तूं बि मुंहिंजो। उन महिल फोन हुजे त मुंहिंजो जेको आहे सो इनबॉक्स भरिजी वञी आहे, पर उन महिल फोन कोन हूं त व्हाट्सएप ते कॉल करे तोसां ॻाल्हायां हा मां बि। त हाणे हिन में जेको आहे सो सुवालु आहे तुंहिंजे लाइ त तूं मासी मोरा लाइ जान बि क़ुर्बान करे सघे थो? मां नथो करे सघां। माना करे सघे थो। ॾिसो था न नाज़रीन, छोकिरो माना
मुंहिंजे लाइ जान कुर्बान करण खां बि राज़ी आहे, पर सॉरी नॉट इंटरेस्टेड। मां ॿिए कंहिंसां प्यार हलो कंदी भली ॻाल्हि आहे, भली ॻाल्हि आहे इहा। मां फनकार न हुजां हा त मुंहिंजो मेहन जो वाड़ो हुजे हा। इहे बि न धारिया न माना हा हुजी हा, ॾिसो था माना मेहन जो वाड़ो वाड़े यार तूं बि। मां जवानी में वॾा इश्क कया, मां त इश्क न कयो। माना वॾा इश्क कया, ॾिसो था बसि लॻे पियो थो कारो जोड़ो पाए आयो आहियां। हा हे त आहे न, फुकराई फुकराई जोड़ो आहे है ठाहे थो तोखे कसम ते। बिस्मिल्लाह। अॼु मां खां वधीक सुहिणो थो लॻे। हूअं मां कंहिंखे चवंदी आहियां त तव्हां मां खां वधीक सुहिणो, हिते वॾियूं वॾियूं एक्ट्रेस ईंदियूं थी, कंहिंखे बिल्कुलु। भाईंदी न आहियां मां, पर अॼु तुंहिंजे लाइ इहो कमेंट कयां थी। मोहबत आहे न मुंहिंजी त तोसां मोहबत आहे, उहा ई यकीन ॻाल्हि आहे, इन में तव्हां शक कोन्हे को। असां बि उहो ई त इज़हार वेठा कयूं न मोहबत जो। भला मां सां तूं मोहबत जो इज़हार कर, मां ॾिसां त तूं कीअं थो करें पियो। मोहबत जो इज़हार त इहो चई त दीद मिली दीद सां दीदार भलो आहे। ऐली ऐली प्यार ॾे तूं प्यार वठ, इहो प्यार भलो आहे। वाह वाह। मोहबत त बसि ईअं थी वेंदी आहे न, ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे मोहबत थी वेंदी आहे। माना मोहबत सोचबो न आहे त मां हिन सां मोहबत कयां, मोहबत हीअं ई थी वेंदी आहे, जीअं वेठा आहियूं ईअं ई मोहबत थी वेंदी आहे। हेॾी तुंहिंजी भला ॻाल्हियुनि में एॾो जादू आहे, हे यकी को आयो 3-4 शेर त ॿुधाए वियो आहे। मां माना न चाहींदे बि माना तोसां हिकिड़ी दिलि लॻी वई मुंहिंजी त। तूं त हिते फनकार माण्हू आहीं, तूं हलियो वेंदे इंटरव्यू ॾेई, पोइ मां हिते छा कंदसि। न हाणे त कचहरी जो कईसीं त ज़रूरु मिलण जुलण त अल्हम्दुलिल्लाह ॿियो थींदो न, चैनल ते चैनल ते मतलब छड़ी चैनल ते मिलंदी लंबर दंबर तुझे मां रेखा थी पई। न माना को आहे मां सां इज़हार कर न, तूं राॻींदड़ माशाल्लाह, तुंहिंजी दुनिया फैन आहे, मां जे साम्हूं वेठो मां ईअं चुप करे बसि हली वञा। मोहबत जेका गानो चवंदो आहे मोहबत कीअं कबी आहे, हीअं कबी आहे, छा इहो त मूंखे ॿुधाए थोरो। त ॿुधायां तोखे दिलबर मोहबत कीअं कबी आहे, मोहबत हीअं कबी आहे। अखियूं अखियुनि में पाए भाकुर वो दिलड़ी यार ॾिबी आहे, मोहबत हीअं कबी आहे, ओ मोहबत हीअं कबी आहे। अच त ॿुधायां तोखे दिलबर मोहबत कीअं कबी आहे, मोहबत हीअं कबी आहे। भला मोहबत जो कोई स्कूल खोले, सभु वीचारा आशिक नाकाम जेके आहिनि तो वटि अचनि पढ़ण, मोहबत हीअं कबी आहे। असां खां वधीक अञा मास्टर ॿिया इश्क जा वेठा आहिनि, असां अञा हुन में पाण न पोइ तूं उते वरी PhD करे वेही रहिजाए न, नंढड़ो प्राइमरी पढ़ाइजाए न, उते ज़रूरी थो न तूं वञी करे हाई स्कूल में जॉइन कर। असां अञा उते पाण दाख़िल था थियूं। तूं माना मां स्कूल पोइ खोलिया उते दाख़िला वठंदे। तूं खोलींदे त पोइ उते हाज़िरी भरींदासीं हा इंशाल्लाह। चङो सही आहे। मां माना हिते रिक्रूटमेंट बि शुरू थी कयां, जेके मास्तर जेके ईंदा लाज़िम आहे। मां वेहंदसि मंड मशी करे उते, बसि इहो तव्हां वरी लेक्चर ॾिजां इहे जेके थींदा आहिनि। भला एवार्ड मिले? एवार्ड में गंज मिलिया आहिनि। माशाल्लाह। हा गंज हिकिड़ो माॾे त मोकिलिजाए पार्सल। बिल्कुलु न, हाणे तुंहिंजी त असां हिन प्रोग्राम खां बाद में दावत कंदासीं, तूं मुंहिंजे घर ॾे ईंदीअ, उते तुंहिंजी दावत कबी। हिते कराची जहिड़े शहर में बि तोखे पंहिंजे ॻोठ वारी माना जेका सब्ज़ी आहे पली असां वटि, छो त बिलावल कॉलोनी में मां रहां थो, उते असां वटि सुबुह सां माना ताज़ी पली बि ईंदी आहे, ताज़ी मच्छी बि ईंदी आहे। हाणे उहा उते तोखे खाराए बि न, मां त ईंदसि, डायरेक्टर खे बि वठी ईंदसि, हा। टीम खे वठी ईंदसि, न, पर ॻाल्हि इहा आहे असांजो बिरादर आहे न, छो त काशिफ अदो ऐं असां तूं त हिक ई ॻोठ जा, ॻोठ त रोड तुंहिंजो बिरादर आहे, मां वरी हिकिड़ो लाऊं लड़ी वेठी आहियां, मुंहिंजो बि बिरादर आहे। न हिकिड़ी ॻाल्हि मां तोखे ॿुधायां न, हिते जेके फनकार वनकार ईंदा आहिनि, इहो मां सची थी ॿुधायां, ॾुख जी ॻाल्हि बि आहे, मूंखे ॻोढ़ा बि अचनि था पिया, हिन महिल ईंदा आहिनि सलाहूं त प्रोग्राम वॾियूं वेंदा आहिनि, पोइ फोन बि न खणंदा न, आहिनि। उहे त भली हाणे हर कंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे। असां हाणे असुल खां वठी ॿुधाई मैं ॻाल्हि, त उते ॻोठ खां वठी महिमान जी ड्यूटी बरदार ऐं हिते बि इहा ई कराची जहिड़े शहर में हिते ॾिसो न त कंहिंखे बि ओताकूं आहिनि, पर घटि कंहिंखे हूंदियूं, पर अल्हम्दुलिल्लाह त मां वटि पंहिंजी ओताक आहे। ओताक वारो सिस्टम माना ॻोठ वारो हिते कराची में बि पंहिंजो ॻोठ कयो वेठाऊं, ओताक खां बिना, छो त 24 कलाक संग साथी सां कचहरी वास्तो आहे न, वाह वाह। त हिते बि दोस्त ईंदा आहिनि, चवंदा आहिनि जिगर तूं त भाॼण ॻोठ वेठो आहे कराची, मां चयो भाई जिथे माण्हू वेहंदो ॻोठ आहे न। वाह वाह। हाणे तव्हां अल्हम्दुलिल्लाह कराची खे बि पंहिंजो ॻोठ कयूं वेठो आहे, सकाफ़त खे माना जीअरो कयूं थो अचे। बिल्कुलु। न पोइ मां त ओताक में कोन वेहंदी साईं। तूं त असांजे घर ॾे हलंदीअ न, मासी जो आहे त तूं वरी घर हली ॿ 3 ॾींहं वेहंदीअ न। हा सही आहे।
भला हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, अहिड़ो को माना कलाम जेको उस्ताद जलाल साहब जो हुजे ऐं तूं चयां न पहिरियों इहो मां ॻायां, इन खां बि पहिरियों उस्ताद खां पहिरियों मां ॻायां, जो इहो VIP कलाम? ईअं थी नथो सघे, छो त उस्ताद बाबे जा असां शागिर्द सां गॾु हुन जा आशिक़ बि आहियूं। इहे जेको मां चवां थी, छोकिरो पको आशिक़ आहे, इहो तव्हां ॾिसो था उस्ताद इश्क शाइरी शेर हर शइ में इहो आणे थो पियो। त उस्ताद बाबे जे जेके बि कलाम असां ॿुधंदा हुआसीं न, त ईअं सम्झो त असां माना इहो ई चवंदा हुआसीं, अवल बाबो जे वातों जेको निकिरे त उहो असां खणी प्लेटफार्म ते आणींदा हुआसीं। माना उहा पंहिंजे माना अवल उस्ताद बाबो हुजे, पहिरियों उस्ताद पोइ हा। असां। भला उस्ताद सां गॾु ॻाइण जो मौक़ो शरफ़ हासिल थियो? बिल्कुलु उस्ताद बाबे सां सॼी ज़िंदगी, जॾहिं मां उस्ताद खां गानो ॿुधायो त उस्ताद बाबो तंहिं महिल रहंदो मोरे फुलनि में, त पोइ देरि वियो त मोरे में मां उस्ताद वटि गानो ॿुधायो। पोइ जेके असांजे सिंध बलोचिस्तान जा मेला हूंदा हुआ, हर मेले में उस्ताद सां मां हूंदो हुउसि। वाह वाह, एॾो शरफ़ हासिल हा, थियो। ऐं हाणे जेका आया तव्हां ॾिठो हूंदो वीडियो ते बि पियो आहे यूट्यूब ते, लतीफ़ साईं जी कॉन्फ्रेंस में जेको उस्ताद बाबे सां मां पोयों वेही पियो ॻाल्हायां थो, बसि हुन जूं दुआऊं आहिनि उस्ताद बाबे जूं। अल्हम्दुलिल्लाह उस्ताद सां मरंदे घड़ी ताईं, आख़िरी बि जॾहिं उस्ताद बाबे सां कचहरी असांजे रते दरे खां पहिरियों पीर मुसाफ़िर जो मेलो लॻंदो आहे, आख़िरी उस्ताद बाबे जी महफ़िल इहा हुई। उते बि गॾु हुया? उते बि मां आयो ई मूं वटि लाड़काणे, मूंखे आयो, मां सां गॾु, मूंखे बि खयईं पाण सां साण, राति जो प्रोग्राम कयोसीं, वरी सुबुह जो मोटी आयासीं, उस्ताद बाबो मोकिलाए वियो। पोइ उन खां बाद में माना उस्ताद उहो रमज़ान जे महीने में मेलो लॻो हो, माना उहो महीने खां बाद माना महफ़िल उस्ताद जी उहा आख़िरी हुई। आख़िरी सही। ऐं कैसेट उस्ताद पोइ हिकिड़ी उन खां बाद में माना कई, पर माना महफ़िल में वञी इहा आख़िरी महफ़िल हुई हुआसीं। तोखे दड़कारी नहीं करी, तू भी ज़ाहिर ॻाल्हि आहे यकी गॾु हुएसि। उस्ताद बाबे असां हुनजी औलाद हुआसीं, न कनी माण्हू ग़लति ॻाए थो वञे, सुरो एॾे ओॾे खुशी तव्हांजी बि बराकु ॻाल्हि आहे त, पर उस्ताद बाबे असांखे कॾहिं अड़े बि न कई। एॾो रहमदिल, छो एॾो त असां हुनजा परवाना आशिक़ हुआसीं न। वाह वाह। ग़लती कयां त सज़ा लोड़िया न, पर जॾहिं मां ग़लती न कंदुमि त तूं छा थींदो। पर हिकिड़ी ॻाल्हि थी, हाणे हिकिड़ो तव्हांखे ॿियो हिकिड़ो मां मिसाल ॿुधायां। हा हा अयाज़ ऐं महमूद त ॿुधा हुआ न? बिल्कुलु, कंहिं न ॿुधा। हा बिल्कुलु। पोइ महमूद जेको बादशाह हो, अयाज़ हुनजो नौकर हो। पोइ हिकिड़ी कड़ी शइ अहिड़ी वढे ऐं महमूद बादशाह अयाज़ खे ॾींदो, पंहिंजे अयाज़ खाईंदो पियो वञे, त हिकिड़ी खणी उहा ज़री उहा जो वात में ॾी त कड़ी ज़हर। चई अयाज़ इहा अहिड़ी कड़ी तूं खाई वियो आहे कोड़ी? चई साईं तुंहिंजे हथनि जो जॾहिं मिठो खावां पियो त जॾहिं तूं कोड़ो हुजे त मां उछले छॾियां। वाह वाह। सो मोहबत इनखे चइबो आहे। हाणे असां इहा तव्हांखे इहो दलील ॾिनुमि त असांजो उस्ताद बाबे सां वॾो इश्क हो, ऐं हिमल ताईं असांजे लाइ जलाल चंद जो माना मरी न वियो आहे। असांजे दिलि में ज़िंदगी जॾहिं यकतारो खणंदा आहियूं त बाबे जलाल, पर जंहिं बि कचहरी में वेहंदा आहियूं त अवल पंहिंजे उस्ताद बाबे जी ॻाल्हियूं तारीफ़ा कंदा आहियूं, हुनजा किसा खणंदा आहियूं। तंहिंखां बाद में छो त जेका रोज़ी ॾे अलाह जी ज़ात थी, पंतन पाक जी ज़ात, रोज़ी ॾियण वारो अलाह जी ज़ात आहे, पर हिकिड़ो को हीड़ो बहानो थींदो आहे। बिल्कुलु। त हीड़ो बहानो इहो आहे त जिगर जलाल मां सॼ में छो, पर जलाल चांडे जे करे। हीअ यकतारो हथ में चपड़ी खयमि त बि जलाल चांडे जे करे। त हाणे उहो मुंहिंजो महबूब आहे। हाणे महबूब उस्ताद खे मां विसारे सघंदुसि न? बिल्कुलु न। पर अॼुकल्ह जा जेके महबूब छनि था पिया, उहे पंहिंजे आशिक़नि खे रुलाईंदा था वतन पिया। बसि पोइ सिखनि न माना उस्ताद साहब। दुनियादारी आहे, कुझु वफ़ादार बि हूंदा, कुझु बेवफ़ा बि हूंदा। जे दुनिया हिकु जहिड़ी हुजे हा त केरु रोए ई न हा, केरु मजनू ई न थिए हा, को मस्तानो ई न थिए हा। डायलॉग ॾिसेसि त हीअं दिलि में थी रहे, मस्तानो ई न थिए हा। भला उस्ताद साहब असांजो टाइम एतिरो माशाल्लाह गुज़ारे, त उनखे खाइण में छा पिसंदो? उस्ताद बाबे रख कंदो, ॻाइण वारा रख बि कंदा आहिनि। बिल्कुलु। उस्ताद बाबे जी जेका हुई खुराक, त मखण, सो बि कचो न, मखण माखी, इहे वरी उन खां बाद में बसरियूं ठाराईंदो हो। ऐं उस्ताद जी ज़िंदगी गुज़री त कॾहिं फार्मी कुकड़ो न खाधो। अच्छा, माना हे त पहलवान। हा, पहलवान वारा खाधा।
हाँ ऐं मां पंहिंजे हिकिड़ी अखियुनि ॾिठी ॻाल्हि कयां त उस्ताद बाबे वटि हिकिड़ो हीअं उताक में उस्ताद जी उताक माशा अल्लाह जरेबन में आहे जेको शनुन जो ठहियलु आहे उताक जा कमरा VIP छो त उन दौर में उस्ताद बाबे जलाल जे घर में टाइल्स लॻल हुई जॾहिं की नवाब सरदाराणी जा कंहिंखे ख़बर बि न टाइल्स छा आहे वाह वाह त उन दौर में उस्ताद बाबे जे उताक खे उहा टाइल्स लॻल आहे उहा जेका हिमल ते मौजूदु आहे त उस्ताद जी वरी जेको ॿाहिरि हुयो त वॾो 2-2.5 जरेब ज़मीन आहे जंहिंमें इहा वरिती त मां पुछियोमांसि मां चयो भाई हेॾो अबा गमी शादी आहे ॿियो को अचे वेहे वरी को न सहे कसा ॾंद जो फ़ाइदो कहिड़ो कंहिंखे ईज़ा ई न हुजे न पंहिंजो प्लाट आहे गमी शादी हर शइ उस्ताद बाबे जी मज़ार बि उते ई पंहिंजे उताक में ई आहे अच्छा त उते मां ॾिठमि त हिकिड़ी ईअं जीअं असांजे ॿारनि में खुॾियूं थींदियूं आहिनि कुकड़नि जूं हाँ हाँ ईअं खुॾी हिकिड़ी कुकड़नि जी ठही पई आहे रहियल जो उते आहे हिते जेको शाम जो साइकिल ते खारे उते कुकड़ वठंदा आहिनि सभु कुकड़ वठी वियो उस्ताद बाबे वटि अचनि पोइ सभिनी खे हुनखे चयलु हूंदो त जेके कुकड़ तव्हां वठो बाबा 5 रुपया मां तव्हांखे रोज़ी जा वाधारा ॾींदुमि पर ॾेई मूंखे वञिजो पोइ महिमान खे बि चई मां पाण जो फार्मी थो खां त महिमान खे कहिड़ो फार्मी खारायां वाह वाह उस्ताद खे 20-25 तमल मींहूं त मां त ॾिसंदुमि त उनजो 20-25 मेन जो खीरु खपंदो न हो उहो महिमाननि जे लाइ माशा जेको सुबुह जो मखण तमामु घणो महिमान नवाज़ नवाज़ बिल्कुलु पोइ फ़क़ीर तॾहिं रुतब बि तॾहिं मिलंदो न फुकराई जो मां हथ धोराइण सिखियो ई न आहियां त मूंखे ॿियो केरु मुंहिंजा हथ धोराईंदो अवल त मां पाण सिखां न त हथ धोराइबा कीअं न महिमान जी इज़त कीअं कबी आहे महिमान जो मान छा आहे ये तो लख जी ॻाल्हि कई त जॾहिं मूंखे हथ धोराइण नथा अचनि या मां ॿियनि जा नथो धोआं त मुंहिंजा हथ केरु धोईंदो ये लख जी ॻाल्हि कई पर पल्ला में रुपयो बि नथी मिले मां वटि न उहे तो उधार मां कयूं विधुसि उधार कयूं विधुसि चङो इहा बि सुठी ॻाल्हि आहे वॾो मज़ो आहे तुंहिंजी कचहरी में कसर ते ख़बर ई नथी पए भला हाणे मूंखे को राग बाग ॿुधाए मां अॼु तुंहिंजे राग ते जेको आहे झुमी रहंदुसि ओ दोस्ताने दर ते बलि पवां छाल किरी पाण कंदम मलम पटड़ियूं मुंहिंजा फटड़ा पवंदम यार ठरी हित दोस्तानी यार दरी आतकी न छॾींदुसि क़यामत ताईं मुंहिंजो दारूं दवा तुंहिंजो दीदार मुंहिंजो दारूं दवा तुंहिंजो दीदार ॾेखारण तबीबन खे बेकार ॾेखारण हकीम खे बेकार मुंहिंजो दारूं दवा तुंहिंजो दीदार मुंहिंजो दारूं दवा तुंहिंजो दीदार दवा कान थींदी मुंहिंजे दर्द जी हकीमन खे कहिड़ी ख़बर मर्ज़ जी दवा कान थींदी मुंहिंजे दर्द जी हकीमन खे कहिड़ी ख़बर मर्ज़ जी त कहिड़े ही मर्ज़ जो बीमार मुंहिंजो दारूं दवा तुंहिंजो दीदार मुंहिंजो दारूं दवा तुंहिंजो दीदार चरियो थी नचां थो तुंहिंजे दर वॻियां पतंग जा बचा थो तुंहिंजे सिर वॻियां चरियो थी नचां थो तुंहिंजे दर वॻियां पतंग जा बचा थो तुंहिंजे सिर वॻियां वॼाई तो अहिड़ी का धुन तार मुंहिंजो दारूं दवा तुंहिंजो दीदार मुंहिंजो दारूं दवा तुंहिंजो दीदार मरामात
मोह जो दारू दवा तुंहिंजो दीदार वा, मोह जो दारू दवा तुंहिंजो दीदार वा। छिनी तूं त छिन मूंखे छिनणो न वा, पर तोखे गौसला खां वञणो न वा। छिनी तूं त छिन मूंखे छिनणो न वा, पर तोखे गौसला खां वञणो न वा। ॾिनल ज़िंदगानीअ जो इक़रार वा, मोह जो दारू दवा तुंहिंजो दीदार वा, मोह जो दारू दवा तुंहिंजो दीदार वा। नाज़रीन, उम्मीद त तव्हांखे कलाम पसंदि आयो हूंदो, पर मां हिकिड़ी साईं जिन खे ॻाल्हि कंदसि त तुंहिंजो इहो कलाम ॿुधी करे डॉक्टरनि पंहिंजूं MBBS जा जेके डिग्रियूं अथनि उहे साड़े छॾियूं हूंदियूं। छाड़े छॾियूं। छा आहे त बा सॼो दर्द जेको आहे इहो सॼो कुझु दीदार सां थी थो वञे त पोइ दादरी जी कहिड़ी ज़रूरत आहे। ऐं हक़ीक़त आहे त इश्क वारनि खे माना दवा जी लोड़ ई कोन्हे। डॉक्टर महबूब जो दीदार दुनिया में हे हिकिड़ी शाइरी ॾिसो न त महबूब चए थो त महबूब मिठा गुल सत वर्गा मेॾे अमुन दी सतिया नास न कर। एली एली तूं बाग चमन दा माली आहीं। हाणे बदन खे थो चए थो महबूब जो मुंहुं मुबारक इहो सत जे तुंहिंजे भरिसां गुल पिया आहिनि कलर जा, त हे बि माना 7 कलर आहिनि। चए थो त महबूब मिठा गुल सत वर्गा मेॾे अमुन दी सतिया नास न कर। हाणे बदन खे थो चए त तूं बाग चमन दा माली आहीं, मैं भी बुलबुल हाँ बे आस न कर। वाह वाह। ताड़ी मार उड़ार न महकूं मैं सकदी हाँ तू उदास न कर। हाँ मज़हर रोज हिफाजत विच नुक़सान दा को विश्वास न कर। वाह वाह। छो त मां तुंहिंजो आशिक़ हाँ। हिन मुंहुं मुबारक जो बदन खे चए थो तूं माली हाँ, ख़िदमत थो करे, पर मां बि आशिक़ हाँ, बुलबुल हाँ, मूंखे बेआस न कर, मां ध्यानु न कंदुसि। छा ॻाल्हि हाणे उन इश्क वारनि खे त तबीबनि जी का लोड़ आहे? न हाणे तव्हां अंदाज़ो हणो। तुंहिंजे शेर मूंखे जेको आहे सफ़ा इमोशनल करे छॾियो आहे। मां हाणे ब्रेक ते वेंदसि रहंदो, हिते रोई न ॾियां। मां माण्हू छा चवंदा त मासी मोरा जिगर जलाल जे इन में इश्क में रोई ॾिनो, सुभाणे ख़बरुनि में न अचे। बसि पोइ हिकिड़ी नंढड़ी ब्रेक वठां थी, जेसिताईं मां रोई अचां वरी पोइ तव्हां सां मिलां थी पई। काॾे न वञिजां, मां कुटको ॾींदीसांव। वेलकम बैक नाज़रीन। जेको आहे सो असांजी कचहरी हले थी पई ऐं तमामु माना अॼु ख़बर ई नथी पई प्रोग्राम जी, छो जो माशाल्लाह असां सां इंट्रस्टिंग पर्सनैलिटी वेठो आहे। तमामु माना गेस्टनि में बि मूंखे कुझु माण्हू वरी तमामु घणा प्यारा थी वेंदा आहिनि। बिल्कुलु जंहिंसां मिलंदी आहे, तोसां पहिरियों दफ़ो मिली आहे पर माना प्यार थी वियो आहे मूंखे तोसां। भला ॿुधाए, अदाकार तूं त पाण त माशाल्लाह राग जी में आहे, सिंगिंग बि करे थो पियो, त तोखे अदाकार कहिड़ा वणंदा आहिनि? पहिरियों छोकिरो ॿुधाए पोइ छोकिरी ॿुधाए, कहिड़ी छोकिरी वणंदी थी अदाकारी में, कहिड़ो छोकिरो वणंदो थी? माशाल्लाह असांजा पंहिंजे सिंध जा सभु भला आहिनि, पर ख़ासि करे यार असांजो असद कुरैशी भाउ, उनजी मूंखे तमामु वणंदी आहे अदाकारी। हा माशाल्लाह, वॾेरा नवींदे है न। छो त असां बि भला इहो हिकिड़ो डायलॉग चई ॾेखार, मूंखे न ईंदो। दिलि ख़ुशि कर भाॼी, तोखे ईअं न करे। ॻाल्हि आहे, मूंखे न ईंदो न चवणु। ट्राए त कर। मां कहिड़ो पहिरियों ॼमण खां पहिरियों अदाकारा हूंदी हुअसि छा? मां बि हिते सिखियसि न। न उहो त वरी मूंखे सिखणो पई आहे। तूं मूंखे ॾिसी को डायलॉग हणो वॾेरा। हा ॿियो भला तोखे ॿियो डायलॉग। सुल्तान राय जो डायलॉग थी, नवां आया सोणीअ। इहो तूं माना सुठे तरीक़े सां मुस्तफ़ा कुरैशी जो आहे, माफ़ कजांइ, मां बि थोरो हेॾे होॾे थी वेंदी आहियां। हा, नवां आया सोणीअ, पंहिंजे अंदाज़ में। नवां आया है सोणीअ, सोणा नओं आयो आहे। नवां आया है सोणीअ, इहो हाणे तूं सफ़ा माना ईअं अदाकारा जी बेइज़ती त न कर, थोरो वरी इहो रोब सां। नवां आया है सोणीअ, आहे है इहा जेका सही आहे न। वाह वाह, ज़बरदस्त, कने सुठो। ठीकु आहे। भला फनकारा अदाकारा कहिड़ी वणंदी थी? अदाकारा माशाल्लाह सभु भलियूं आहिनि, अल्हम्दुलिल्लाह। हिकिड़ी किनी माया जॻह असांजी वॾी त सभिनि में त तूं आहे, जो हिनमहिल तूं हेॾा महिमान घुराए थी, अल्हम्दुलिल्लाह। मासी मोरा त मुल्क सॼे सिंध पाकिस्तान में जिथे किथे मशहूरु त मासी मोरा थी वई आहे, अल्हम्दुलिल्लाह। सभई भला आहिनि, त
अखां जी मां जो नालो ई वठी आ दिलि ख़ुशि थी वञी आ पर नालो उहो त मां तुंहिंजे नाले ते वेठो चवां थो त तूं अहिड़ी भलाइप कई आहे जो हे हिनमहिल जेके महिमान ताई अचनि था सभु तो वटि था अचनि लड़ी जो कं वटि वञिबो आहे मिड़े माण्हू लड़ी वेंदा बस ये तुंहिंजा पर डायलॉग जेको ई बाक़ी भलाइप मारनि था जमे पिया। हूंदी उन वटि ॿ महिमान उन वटि ईंदा न जेका भलाइप हूंदी आहे न बस तोखे मां अॼु फारम वठी थी ॾियां सियासत कर छो त तूं माना जेको सियासी जवाब थो ॾे पियो मां मां जी ग़लति ॻाल्हि हिकु ई कई आहे ग़लति त मां तोखे नथी चवां मां जी हक़ीक़त आहे ऐं हीअ हिकिड़ी सची ॻाल्हि आहे सची त आहे पर थोरी टेढ़ी आहे ॻाल्हि सम्झण में सम्झण में टेढ़ी सम्झण में आहे माण्हू माना हेॾो फेराए हीअं वकड़ ॾेई करे पोइ अलाए किथे पहुचाएसि थो पोइ अलाह खे ख़बर तोखे ख़बर भला न एक्ट्रेस ॿुधाए अॼु ईअं न कर छा माण्हू छा चवंदा मां जिगर जलाल जो इंटरव्यू ॾिठो एक्ट्रेस ई न ॿुधाई हुन ईअं मूंखे निराश न कर न मूंखे त तूं वणे थी न बस तूं अच्छा मासी मोरा मासी मोरा बस बस सही इहा आहे बि बहितर आहे मुंहिंजी तारीफ़ कई थी तॾहिं मां मटायां थी हल, सवाल सही केॾो आहे। त मां ॿुधायां थी मां छॾींदी न आहियां कंहिंखे बि बिस्मिल्लाह भला ॻाईंदड़ कहिड़ो वणंदो थी ॻाइण असांजा सभु भला आहिनि पर वरी इहो पसंदि सियासी पसंदि जी हिकिड़ी न हिते सची ॻाल्हि हा ॻाइण असांजा उस्ताद जलाल त हाणे उहो त तूं उस्ताद आहे उन को उनखे सवा छॾे उन को छॾे न ॿुधंदो ई उहो ऐं लीए हाणे बि तव्हां मुंहिंजी हली गाॾी में कार में ॿुधंदव न त अबो जलाल ई वाह वाह बाक़ी जेको मुंहिंजो माना सिखण जो हिकिड़ो स्कूल बि आहे ॿुधां बि पंहिंजे बाबे उस्ताद खे भई ॻाइणा असां बि न आहियूं इहे जेके सिंध जा सभु ॻाइणा न माखूं लख दफ़ा भला आहिनि मां ॻाइण जे लाइक़ु ई न आहियां भले भले मौला जी करम नवाज़ी आहे मिड़े जेको काफ़ी कलाम अचे थो खणी संगत जा ॾे पेश कयूं था हे अवाम जी महिरबानी आहे जेके असां प्यारु कनि था असांजो हाल वॾो न आहे माशाल्लाह जेको आहे सो सियाणो माण्हू आहे वॾो माना सोचे सम्झी जवाब ॾे थो पियो मथां कंट्रोवर्सी न क्रिएट थी पवे पर ख़ैर आहे भला मूंखे ॿुधाए त शाइर कहिड़ो वणंदो थी शाइर त सभु भला आहिनि फुकराई त न आहे जेके ज़ाहिरी में हलनि था उन में मुंहिंजो दोस्त आहे हिते जंहिंजा मां कलाम घणा ॻाईंदो आहियां अब्दुल हफ़ीज़ फुलेदी हा माशाल्लाह मसे कंहिंजो नालो खयो थी न त न उहो मां मां नाला पंहिंजे कढाईंदे कराईंदे पंहिंजे शाइर जी ॻाल्हि कई मां त जेको मां जंहिंजा काफ़ी कलाम जंहिंजा ॻाईंदो आहियां न मां अॼु अब्दुल हफ़ीज़ साहिब खे हिकिड़ो अर्ज़ु कंदसि साहिबा तूं वञी ख़ुशी में मिठाई विराए अॼु हिन जहिड़े माण्हू तुंहिंजो नालो खयो आहे अलाह सो कंहिंजो नालो ई नथो खणे पियो हे ॿ कलाक असां मग़ज़ मारी कई आहे त भाई हे नालो हो नालो चए मां तूं केरु थींदी आहे जो मां नालो थो खणा पियो पर तुंहिंजो नालो खयो अथई तूं मिठाई विठाई विराए अॼु हिकिड़ो ॿ लॾूं मां ॾे बि मोकिलिजाए भला भला ना पसंदीदा भाॼी जेका तोखे सफ़ा ॾिठे न वणी अहिड़ी भाॼी दाल जेका आहे सभु ख़ुदा जी नेमतूं आहिनि माशाल्लाह इन्हनि खां केरु वारी हूंदो गोगड़ू बि वणनि हर शइ वणंदी आहे बस जेका जंहिंजी नसीब हूंदी आहे न उहा खाईंदो करेला बि वणनि उहे तमामु घणा खाईंदो आहियां माशाल्लाह हा न तमामु सुठी शइ आहे भला जेके नवां अॼुकल्ह सिंगर अचनि था उन्हनि खे छा टिप ॾींदे त भाउ जेको आहे सो तव्हां हे कयो हे न कयो उहे बि माशाअल्लाह सुठी ॻाल्हि आहे त हिकिड़े हिन फील्ड में अचनि था पर उहे अञा बि उस्तादनि सां हूंदा कई उस्ताद जे कढ लॻंदा उस्ताद जा ड्यूटी ॾींदा ख़िदमत कंदा त अलहमदिल्ला उहे बि छो त तयारु थियल त को बि कोन्हे सभई तयारु थींदा वाह वाह माना उस्ताद ज़रूरी आहे उस्ताद लाज़िमी आहे उस्ताद खां बिना का बि शइ न आहे भला रख कहिड़ी कंदो आहे रख हक़ीक़त इहा आहे त 12 महीना पारे था 12 महीना परे 12 महीना पारे में माण्हू हुजे उन में इहो आहे त जीअं वॾनि जो चयल आहे त अधु डॉक्टर माण्हू पंहिंजो पाण जो पंहिंजी परहेज़ करे वाह वाह तरल शइ मां तमामु घटि खाधी आहे होटलनि जी मानी तमामु घटि खाधी अथमि सफ़ा जे कॾहिं कॾहिं का इहे संगत तो बि माना क़िस्म थी माना जेका बि हूंदी आहे पंहिंजे घर जी ऐं होटल जी मानी घटि खाधी आहे चांवर तमामु घटि खाईंदो आहियां न मां जो तुंहिंजी दावत झलियां त पोइ माना न हाणे तूं जॾहिं दावत झलींदे उते त हाणे असां ईंदासीं तुंहिंजी दावत ते त अवल तोखे मां चांहि पापा खाराईंदी मां बि अवल तोखे मां पंहिंजी दावत खाराईंदुसि हा पोइ उहा ॾिसी करे मां तुंहिंजी ओड़ी दावत कयां वॾा ओड़ी तूं मां खाराए त हल इहो बि सही आहे ठीकु आहे न तूं बा फनकार माण्हू आहे वॾी दावत करे मां ग़रीब ग़रीब मोहबत जेका आहे न हिकिड़ो गिलास पाणी जो आहे न उहो बि मोहबत सां उहा बि वॾी अफ़ज़ल ॻाल्हि आहे बसि पोइ नाज़रीन इहो तइ थी वियो त पाणी जो पाणी गिलास गिलास पीआरी बि थो गंज ॾिजे। आहे।
चांहि पापा वरी न सही नथो लॻे पापा मां तोखे त पाणी पीआरे छॾियां छा फ़ाइदो सची ॻाल्हि त पापा पाण ॼाणियो ई कोन न खाधा ई आहिनि तूं पापा न खाधा आहिनि न ॿुधो था मूंखे त पापनि जी ख़बर ई न आहे तव्हां पापा पापा तूं ॾिठा ई न आहिनि न ॾिठा त थमे त खाईंदा आहिनि पर सची ॻाल्हि त मुंहिंजे घर में बि केरु पापा न खाईंदो आहे पोइ तव्हां चांहि सां छा खाओ रुखी चांहि सां न इहे फारियूं धारियूं बिस्कुटनि जूं या उहो केक बेक वठी ईंदा आहियूं जेके पिया हूंदा 10 आहिनि। रुपए जेका फारी मिलंदी आहे न? 5 बिस्कुटनि हा वारी इहे बि खाईंदा इहा। आहिनि वरी केक बेक आणींदा उहे पिया हूंदा आहिनि उतां ज़रो ज़रो खाईंदा आहिनि ॿार चांहि सां न सुठी ॻाल्हि आहे तुंहिंजे लाइ खणी मां फारी घुराई त ॿियो छा 10 वारी ॾहें में मां तोखे राज़ी करे छॾींदासीं भला ॿुधो इहो कॾहिं पेंट शर्ट इहे जेके अंग्रेज़ी मॉडर्न अलाए छा अॼुकल्ह जेके अॼु हलनि था इहे त पाईंदो आहे न जीन्स बीन्स जेके थींदियूं आहिनि इहे मां कॾहिं टी-शर्ट पाता आहे। न आहिनि कॾहिं न पाता आहे कॾहिं न पाता बाक़ी संग सां वियासीं दुबई उते त न वरितई उते त हाणे ज़रूरु जेको माहौल जो हुयो दिलि चवंदी हूंदी तूं बि न, तुंहिंजी न। दिलि बि टियूं टियूं कंदी हूंदी उते दिलि चए थी त भला हाणे लिबास आहे उन हा। में पाण में ॾोह त कोन्हे हे कराची अहिड़ो शहर आहे हिते बि माण्हू पायूं हुते घुमंदो हाणे मुंहिंजे पाड़े में गॾा गॾा दॿा आहिनि त भई सयूं सूट पैंट पई आहे भला पायूं था त न ॻोठ विचार खे हुते त पोतड़ो बि घर में न ईंदो उहो दोस्त मूंखे वठी वियासीं चई बाबा हाणे हलूं था अॼु समुंड घुमण हे बि हे वीचारा हितां ॻोठो खई वलिया सूट बूट तयारी सां हलिया तयारी में वाड़े वाह जवान उते जो हलिया त हाणे पंहिंजा पाता मूंखे बि चयो मां जिगर पाए मां चयो बाबा ॻाल्हि इहा ई आहे मां कॾहिं पाता न आहिनि मां पंहिंजो इन ई किट में हूंदुसि जेका असांखे पंहिंजी सकाफ़त जी आहे इहे वाह। टोप इहे ॾाढा काटन जा लटा हे हो पाए उते जॾहिं वियासीं समुंड ते चकर बकर घुमण त ईमानदारी जी ॻाल्हि त उहो अंग्रेज़ ॿिया इहे सभु तस्वीरां जे मासां पिया कढाइनि टोप जो मुंहिंजो चिलके पियो न वाह वाह हाणे बि तिजला ॾे तो हा, तूं उहे मां चिलके बल्ब पियो बंदि पियो, कराए छॾिया अथनि। ॿियो वरी हे अजरक हा त हिकिड़ी नवाण थी पई न वाह वाह मोटियासीं त खिल में संगत मोरा वेड़ा पिया ॼण जी जिगर हे ते रकम बि टियों थी न मां चयो तव्हां बाबा अंग्रेज़ थी हलो हाणे तव्हांखे सां कढाए न पुट भला मां झलिया न मुंहिंजा ॾिठल आहिनि बाबा हाणे सदड़ा माण्हू असां फुकरा इहे पंहिंजो लिबास आहे न न बिल्कुलु त सोना पंहिंजे उन लाइ हाणे ॾिसो न त हे लतीफ़ जी तंदा यकतारो हाणे हिते प्रोग्राम में वेही चवणो न आहे पर ॻाल्हि कढूं था त पढ़ियो लिखियो माहौल जेको आहे असांजे हिन यकतारे खां थोरो एलर्जी आहे उन्हनि की न बाबा हे छॾ झटको राग आहे अबाए लतीफ़ जी तंदा हे हूअं असां सूफ़ी था सॼो वरी इन जो तव्हां राग नथा ॿुधो जॾहिं प्रोग्राम था थियनि त वॾा खान साहब था घुरायो हे ॿिया ज़मानो था कयो हे हिनखे तव्हांखे एलर्जी आहे जेका लतीफ़ जी तंद आहे हाणे त असांजे टोप खे बि अहमियत आहे अजरक खे बि अहमियत आहे जो हे हाणे ॾिहाड़ा मल्हाइनि था न न न बिल्कुलु त असां भला पुराणा माण्हू आहियूं असांखे बि ख़बर आहे उथूं था दुनिया में वेहूं था हाणे हीअ ॻाल्हि हिकिड़ी खोटरी जो थी त हुनखे पूरो कयूं न बिल्कुलु बिल्कुलु त असांखे टोप हे अजरक हे पातल असांखे हर माण्हू छा चवंदा त हे झंग जा माण्हू अबा झंग जा हूं भला इंसान न आहियूं छा जंग जो हुजणु गुनाह आहे छा भला पंहिंजी सकाफ़त आहे हा हाणे पंहिंजी सकाफ़त जी हाणे ॿिनि माण्हुनि खे ख़बर पई आहे त यार सकाफ़त वाक़ई शान आहे हाणे असांजो हाणे शान पहिरियों आहे। चवनि पिया त न पहिरियों असां ते टोका कंदा हाणे उहे ई माण्हू वञे मिसाल हाणे मां इहे उर्दू कलाम ॻायां थो ॻायां उर्दू कलाम थो इन यकतार ते ॻायमि त हाणे उहे मुंहिंजे ज़हन में बि महफ़िलूं न आहिनि जेके मूंखे माण्हू घुराइनि था कॉलेजनि में मूंखे घुराइनि वॾनि अमीरनि जूं शादियूं आहिनि उते मूंखे था घुराइनि रुगो छाजे का न कोको कोरीना का वाह वाह की बाबा जिगर जलाल घुरायो इहा ई ॻाल्हि आहे त पंहिंजी सकाफ़त खे छॾियो कोन्हे बिल्कुलु उन सां हिन शइ सां असांजी पंहिंजे सां प्यार आहे अॻ में सभिनी यकतारा छॾिया मूंखे बि दोस्तनि सलाह ॾिनी यार असांजो मुमताज़ मौला मौला हुनखे अञा बि इज़त ॾे पोइ मूंखे चईंदा वाह छो त मुमताज़ असांजो पंहिंजो वेझड़ो आहे मुंहिंजो मूंखे चईंदा वाह इहो उहो बि चांडियो आहे न हा बिल्कुलु त सिलेक्शन तुंहिंजी मां थो खणा सो यकतारे खे छॾे तुंहिंजे हिकिड़ो नए माहौल में की भला ॿिया बि मज़ो वठंदा तूं बि वठ मां चयो बाबा कुझु न थींदो बसि आहे यकतारो इहो ई पर काफ़ी दोस्त म्यूज़िकुनि वारा ॿिया काफ़ी दोस्त शाइरनि बसि कया मां चयो बसि जीअं नथा असांखे ॿुधनि त घर वेही रहंदासीं अलाह रोटी रोज़ी ॾींदो पिया खाईंदासीं
बाक़ी हाणे ॻायो असांखे उहो थींदो कोन वरी साल वरी उन में वरी उन कम में लायूं अधु ज़िंदगी हिते गुज़री वई आहे वरी अधु ओॾो ॻाड़ियूं कुझु बि न थियो आहे पर हाणे बिस्मिल्लाह आहे करे मुंहिंजो यकतारो आहे त अल्हम्दुलिल्लाह हाणे वरी इन यकतारे खे ॿुधण वारा बि थी विया ऐं गंज रोज़ियूं बि कयूं था हाणे कंहिं शइ में माना ॾुखियाई असांजे लाइ आहे ई न उहा ई शइ आहे इश्क खे पाक जे नाम तो सदके वञा इश्क खे जारी रखियोसीं इन में अलाह गंज ॾेई माशाल्लाह तूं पर इश्क खे जेको आहे सो रखियो न बिल्कुलु भला कहिड़नि कहिड़नि मुल्कनि में शरफ़ थियो ॻाइण जो दुबई सऊदी वाह वाह हाणे कैनेडा घुराइनि पिया सो संगत ॻाल्हाए बि हुयो हिन पर कोरोना जे करे जहाज बंदि थी विया त बाबा हाणे हिन टोपी अजरक जे ॾियारनि में संगत हा कालियूं ॿालियूं बि कयूं इहे घुराइनि पिया ॿाहिरनि मुल्कनि ते हुया प्रोग्राम त बसि पोइ वरी हिन जे करे कोरोना जे करे रहिजी वियासीं न अल्लाह कंदो इहा वबा बि ख़तम थींदी रब माफ़ी ॾींदो कीअं लॻंदो आहे जॾहिं तव्हां माना परदेस में हुजो तव्हांखे उते वरी पंहिंजा फैन मिलनि परसतार जेके थींदा आहिनि एॾी ख़ुशी थींदी आहे माशाल्लाह परदेस ते वञी पोइ जेके प्रोग्राम कंदा आहियूं जेके पंहिंजा मिलंदा आहिनि हाणे सऊदी अरब में मां प्रोग्राम में वियुसि असांजो दोस्त आहे फैसल मक्सी मदीने शहर में रहंदो आहे पर हू एॾो यारवेस माण्हू आहे जो जेके असांजे सिंध जा माण्हू जेके बि वेंदा आहिनि अवल पहिरीं दावत फैसल मक्सी उन्हनि जी झलींदो आहे पंहिंजूं गाॾियुनि ते उनखे दीदार दम दीदार कराईंदो आहे उन्हनि जूं दावतूं झलण संगत खे घुराइण उन हिकु ॿ प्रोग्रामनि में जो मूंखे वठी वियो मां जो उन में उनखे गसर पिया सॾनि जीअं असां वटि शादी हाल आहे त अरबी में गसर अच्छा सो वियासीं मूंखे शाम जो हाणे मां बि नओं त मतिलबु वियल हुउसि पहिरें दफ़े जी हाणे त अल्हम्दुलिल्लाह मां 3 हज पढ़िया अथमि माशाल्लाह अल्लाह अञा वधीक नसीब कंदो अल्लाह आमीन सो पोइ उते जे वियासीं हीअं ॾिठासीं त इहो कुल मां चयो त बाबा हे त सभु ॻोठ जा माण्हू त कुल हिते ॻोठ कहिड़ा माण्हू हूंदा जॾहिं हुन में शादी हाल में मिलिया सभिनी खे इहे अजरक पातल टोप निड़नि ते लॻाया पिया आहिनि सभु मन लॻाया पिया आहिनि मां चयो हीअं ॾिठुमि हे बाबा दुनिया ई मां चयो हे सॼो ॻोठ जा माण्हू मुल्क जा असांजा कुल हिते आहिनि सिंधु त हिते लॻी पई आहे हिते लॻी पई आहे ॿियो बिस्मिल्लाह करे वेही रहियासीं पर वॾो हिकिड़ो मज़ो आयो वॾी ख़ुशी पई थिए उते ॻाईंदे इहो त थियो माना माण्हुनि जो जॾहिं प्यार मिलंदो आहे त ख़ुशी थींदी आहे ऐं माना सुठो लॻंदो आहे ऐं जेके चवंदा आहिनि तबाह आहे त ग़लति थो ॻाए सही नथो ॻाए उन्हनि जे लाइ माना तव्हांजो छा पैगाम हूंदो आहे उन्हनि खे भला ख़ुशि करे कंहिंखे न जो केरु वणंदो त कंहिंखे लाचार त कोन्हे ज़ोर जी मेहंदी मेहंदी आहे कोन वाह वाह पोइ मिंथू मेड़ियूं असां बि न कंदासीं त तव्हां मिड़ई असांजो राग ॿुधो अबा अलाह तव्हां ख़ुशि करे जेके तव्हांखे वणनि था तव्हां उहे ॿुधो जेके असांखे ॿुधनि था उन्हनि जी महिरबानी जेके नथा ॿुधनि उन्हनि जी बि महिरबानी आहे ॿिया भला मां हिकिड़ो त सिंध में फनकार न आहियां लख फनकार आहिनि हज़ार फनकार आहिनि को कमो राज़ी आहे को कमो राज़ी आहे असांखे बि जेके पंज ॿुधनि था उन्हनि जी महिरबानी आहे असां बि ड्यूटी ॾियूं था जेको दिलि सां घुराए थो बिस्मिल्लाह न त घर पंहिंजे सुम्हिया पिया अलाह खे यादि कई न तमामु सुठी जेका आहे सही आहे ॻाल्हि ॿुधाई थी पर जेको प्यार न बि करे थो ज़रूरी न आहे दुनिया में हर कोई तव्हां सां प्यार करे छो जो हर कोई हिकु जहिड़ो न हूंदो आहे न हर कंहिंजी पसंदि हिकु जहिड़ी न हूंदी आहे बिल्कुलु हाणे काफ़ी असांजा अहिड़ा दोस्त ई आहिनि जेके राग असांजो ॿुधनि न पर मोहबत आहे बाबा राग तूं कंहिंसां बि तूं मोहबत कर भली तुंहिंजो पसंदीदा कहिड़े फनकार हुजे छो त असां इन में थोरे त तूं रुॻो मूंखे ॿुध ऐं इहो बि लाचार कोन्हे त बेगुनाह हक़ गुनाह जा प्रोग्राम में मूंखे घुराए ज़िंदगी गुज़री आहे कंहिं दोस्त ते इहो न चयो त तूं असांखे वाए शादी जो कंदो त मथां ॿियो फनकार घुराए न बाबा तुंहिंजी पंहिंजे मन ते तुंहिंजो रखियलु आहे इहो मां चयो त वॾो ई कोन्हे इहो मां तोखे चवां त तूं मूंखे शादी में घुराए मां तो हिक जी शादी जे लाइ थोरी ॻाइणो थियो मुंहिंजे ॿुधण वारा वरी खोड़ हूंदा जेके परसदार हूंदा मूंखे पाण ई घुराईंदा बिल्कुलु अॼु दिलि नथी चवे त तोसां कचहरी ख़तमु कयां पर प्रोग्राम जो टाइम बि ख़तमु थी वियो आहे इन खां पहिरियों जेको आहे सो मूंखे हिकिड़ो मैसेज जेको असांजे जेके ॾिसनि था पिया उन्हनि खे मैसेज ॾे त पोइ मां इहो जेको प्रोग्राम खां प्यार जो पैगाम ॾे कोई ॾिसंदड़नि खे जेके असांखे ॿुधनि था मैसेज इहो ई आहे त अलाह सभिनी खे ख़ुशि करे आमीन पाण वटूं मोहबत पैदा कजे ॿिए खां घुरिजे न इहे असांजूं शिकायतूं हूंदियूं आहिनि त यार फिलाणे वफ़ा न कई फिलाणे हे गदार थियो माना पाण में गदारी जो को किरदारु हूंदो तॾहिं मूंखे गदारी जो इहो सिलो मिलियो आहे
माना सच्चाई पाण को पैदा कर, तूं पाण वटि न्याद निवड़त हुजे। लतीफ़ साईं जो बैत आख़िर में तव्हांखे ॿुधायां त लतीफ़ सरकार चयो आहे त नथी मापे मन में खुदी ऐं ख़ुदा, वाह वाह, नथी मापे मन में खुदी ऐं ख़ुदा, ॿिन तरारनि जाइ नाहे हिक म्याण में। छा ॻाल्हि कजे। माना दिलि हिक आहे, छा खुदी रहंदी या ख़ुदा रहंदो, ऐं म्याण में तलवार बि हिकिड़ी पवंदी आहे, ॿ विझबसि त अधो थी पवंदी। छा ॻाल्हि। इन जे करे मोहबत पाण खां पैदा कजे, हर माण्हू सां इज़त ॾिजे। हू भली तोखे न ॾे, हिकिड़ो दफ़ो तोखे तुंहिंजो रुॻो न्याज़ निवड़त ॾिसंदो, हुनखे पाण खे असुख थींदो त यार हे मूंसां बिना लोभ लालच जे मुंहिंजी इज़त थो करे, त मां बि मुंहिंजो फर्ज़ आहे त हिनखे इज़त ॾियां। वाह वाह, इहा पाण वटि शइ पैदा कंदो, हुनखे हर शइ आसान थी मिलंदी। बिल्कुलु। मां आख़िर में जेको आहे सो शुक्रियो कंदसि, महिरबानी चवंदसि। मां लख कुर्ब तव्हांजा जो तव्हां आयव ऐं हिते जेको आहे असांजे प्रोग्राम खे 4 चंड लॻाया था। तव्हांजा कलाम बि ॿुध में ॾाढा सुठा लॻा माशाल्लाह, ऐं असांजो तव्हां फ़खुर आहियो। अलाह साईं तव्हांखे वधाए, अलाह कंदो तव्हांजा ॻाल्हियूं तव्हांजूं। ॿियो मूंखे तव्हांजी शाइराना जेका तबियत आहे न, आज दिलि शाइराना शाइराना, ऐं ॾाढी सुठी लॻी। ऐं शेर मूंखे तुंहिंजा इहे ॾाढा वणिया आहिनि, मां लिखंदसि वञी करे। इंशाअल्लाह पाण त न पढ़ियल या 2 दर्जा पढ़ियल आहे, पर ॿिए कंहिंखे चवंदसि त मूंखे लिखी ॾेई इहे शेर, पोइ इहे यादि कंदसि वरी मां। बेशक। त हाणे नाज़रीन, असांजे प्रोग्राम जो वक़्तु जेको आहे उहो पूरो थियण वारो आहे। पूरो थियण वारो चाहे शीयो आहे तक़रीबन। बसि पोइ इहो असांखे मासी मोरा खे, असांजो जेको आहे गेस्टड़ो माशाल्लाह जिगिर जलाल साहब, ऐं असांजो डायरेक्टर साहब साईं काशिफ़ आघाणी साहब, ऐं असांजी पूरी टीम खे इजाज़त ॾियो। वरी अॻिले हफ़्ते के नए गेस्टड़े सां मिलंदासीं। मुंहिंजो दारूं दवा तुंहिंजो दीदार मुंहिंजो दारूं दवा तुंहिंजो दीदार